अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? भई जीअं त सोशल मीडिया भरियो पियो आहे निपा वायरस सां, सो उन जे हवाले सां मां थोरो जेको आहे तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदसि। ज़रूरी बि आहे, आगाही तमामु ज़रूरी आहे। निपा वायरस जेको आहे फैलिजे थो जानवर मां ऐं चमड़ो जंहिंखे असां बैट्स चवंदा आहियूं इंग्लिश में, उन मां ऐं पिग जंहिंजो जेको जानवर जंहिंजो असां इस्लाम में नालो बि खणणु गुनाह आहे, उन मां। ऐं अगरि कंहिं इन्हनि मां कंहिं बि जानवर या कंहिं बि अहिड़े मख़लूक अगरि फ्रूट खे या इनखे सब्ज़ी खे चक पातो आहे त उन मां इंसान मां उनखे फैलिजे थी, वरी ॿिए इंसान मां ॿिए इंसान में फैलिजे थी, त इहा ट्रांसमिटेड हिकिड़े क़िस्म जो वायरस आहे। त जॾहिं बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में अञा बि कोई केस नाहे थियो। पाकिस्तान काफ़ी वेझो खां इन शइ ते मॉनिटर करे रहियो आहे, स्क्रीनिंग जारी आहिनि। जेको बि पैसेंजर ॿाहिरि मुल्क मां अचे थो त एयरपोर्ट ते पहिरियां उनजी स्क्रीनिंग थी थिए, उन खां पोइ उनखे ॿाहिरि वञण जी इजाज़त थी मिले पई। ऐं उन खां अलावा इंडिया में खोड़ सारा केसिस थिया आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त डेथ रेशो जेको हुयो कोविड जो, उहो हुयो 5%, हिन में आहे 75% डेथ रेशो। ऐं तव्हां इहो ॾिसो त हिन खे डेडली वायरस चई छॾियो अथनि ऐं काफ़ी ख़तरनाक क़िस्म जो वायरस आहे, छो त हिन में जेको आहे तक़रीबन जेके सिम्पटम्स आहिनि मिलंदड़ जुलंदड़ आहिनि कोविड सां, जंहिंमें तव्हांखे मथे में सूर थो पए, बुख़ार थो थिए, 103-104 डिग्री बुख़ार थो थिए, तव्हांखे जिस्म में सूर थो थिए, तव्हांखे वॉमिट फील थी थिए पई, ऐं तव्हांजे ब्रेन में स्वेलिंग थी वञे पई। जॾहिं तव्हांजे ब्रेन में स्वेलिंग थी वेंदी त ऑब्वियस आहे तव्हांजो सॼो फंक्शनल जेको आहे तव्हांजो ब्रेन कंदो आहे। त इन जे करे तमामु घणो एहतियात कयो, ऐं जॾहिं बि काई बि सब्ज़ी हुए बि एहतियात कयो। त जॾहिं बि काई बि सब्ज़ी या फ्रूट आहे, इन टाइप जी काई बि शइ जॾहिं तव्हां ॿाहिरां वठी था अचो त उनखे सुठे तरीक़े सां वॉश कयो, बहितरीनु तरीक़े सां वॉश कयो, उन खां पोइ उनखे इस्तेमालु कयो। ऐं पंहिंजे ॿारनि खे बि इहा ताक़ीद कयो त कोई बि ॿाहिरां फ्रूट ईअं ई वठी करे गंदो न खाइनि, उनखे पहिरियां घर खणी अचनि, सुठे तरीक़े सां साफ़ु उनजी सफ़ाई कनि, वॉश करे पोइ खाइनि, छो त हीउ वायरस आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं फैलिजी वियो त तव्हां सोचे सघो था त छा थो थी सघे। ऐं इंडिया में ऐं ॿियनि मुल्कनि जे हवाले सां इहो ई ॿुधण में अचे थो, थाईलैंड में बि फैलिजी वियो आहे, ऐं किथे न किथे जेको आहे लॉकडाउन वारी सूरत हाल हुननि खे नज़र अची रही आहे। असां हिन वक़्तु लॉकडाउन अफोर्ड नथा करे सघूं पाकिस्तानी, त इन जे करे असांखे एहतियात तमामु घणो करिणो पवंदो। ऐं अलाह जो शुक्र आहे फ़िलहालु अहिड़ी काई बि सूरत हाल न आहे, पर एहतियात पंहिंजे हथ में आहे, एहतियात तमामु ज़रूरी आहे। उन खां अलावा व्यूअर्स, हिकु ॿिनि ॾींहंनि खां मां हिकिड़ी पिक्चर ॾिसी रही आहियां सोशल मीडिया ते, जंहिं मूंखे ॾाढो मुतासिर कयो, मूंखे एतिरो मुतासिर कयो जो मां सोचां पई त असांजा ॿार जेके वीचारा पढ़णु चाहिनि था ऐं उन्हनि खे एजुकेशन न आहे, पर सोशल मीडिया जे ज़रिए ऐं यूट्यूब जे ज़रिए, गूगल जे ज़रिए हू काफ़ी कुझु सिखी चुका आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि ॿारनि खे प्रॉपर स्कूलिंग मिले त हू इलाही कुझु करे सघनि था। ईअं ई हिकु अखि जे आॾो खां हिकिड़ी तस्वीर गुज़री, कंहिं रैंडम माण्हू उहा तस्वीर कढी हुई ऐं उन सिग्नल ते बीठल हिकु राइडर खे ॾिठो, जेको प्राइवेट इहे कंपनीज़ जेके आहिनि, उनजो राइडर हुयो, उनजो पुटु उनजे पुठियां बाइक ते वेठो हुयो। ऐं उन खां पुछियईंसि त एॾी सर्दी में तूं राति जो जॾहिं डिलीवरीज़ करीं थो त तूं पंहिंजे ॿार खे छो थो वठी वञी? न तव्हांखे जैकेट पातल आहे, न तुंहिंजे ॿार खे प्रॉपर पेर में जूतो आहे, न चपल आहे, ऐं तूं बि मतिलबु ईअं प्रॉपर पंहिंजी ड्रेसअप में न आहीं, त तूं ॿार खे छो थो खणी घुमी? त हुन इहा ई ॻाल्हि कई त मूंखे जेको आहे स्मार्ट फ़ोन यूज़ करणु नाहे ईंदो, मां इलिटरेट आहियां, मां पढ़ियल लिखियल न आहियां। मुंहिंजे ॿार खे जेको आहे थोरो घणो स्मार्ट फ़ोन हलाइणु अचे थो, इन जे करे मां हिन खे वठी वेंदो आहियां। हो मूंखे मैप गाइड कंदो आहे, मूंखे ॿुधाईंदो आहे रस्ता, ऐं ॿुधाईंदो आहे त केतिरा पैसा थिया, इन जे करे मां हिन खे गॾु वठी थो वञा पियो। त हुन माण्हू हुनखे इहा ई ॻाल्हि कई त हलो जेकॾहिं हिन खे अचे थो त तूं हिन खे स्कूल में त विझ,
चए थो त मूं वटि एतिरो पैसो न आहे जो मां हिन खे स्कूल में विझी सघां, मां गुज़ारो कयां थो, डेली बेसिस ते मां जेको बि मूंखे मिले थो मां उन मां गुज़ारो कयां थो। सो बहरहाल अलाह साईं हर ॿार खे जेको आहे इल्मु नसीब करे, ऐं हींअर ई उहो ॿारु पंहिंजे पीउ जो सम्झो त ॿांह ॿेली थियल आहे, ऐं अहिड़ा ॿार केतिरा ई हूंदा, इंटेलिजेंट आहिनि ॿार असांजा, पढ़णु चाहिनि था, पर शायदि उन्हनि जा पेरेंट्स एतिरो अफोर्ड नथा करे सघनि। सो अलाह साईं जेको आहे सभिनीनि खे इल्मु नसीब करे, सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में बि रखे। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट करे चुका आहियूं, ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि मोहम्मद आसिफ़ फारूकी साहब, जेके फॉर्मर CEO प्रेस्टन यूनिवर्सिटी, चांसलर सिंध इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी, ऑनर ऑफ सिंध इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी, बिज़नेस टाइकून आहिनि, एंटरप्रेन्योर आहिनि, ऑटोमोबाइल असेंबली एंड मैन्युफैक्चरर, मेंबर कुरंगी ट्रेड एंड इंडस्ट्री, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं आप? ठीक है। उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहे इंजीनियर प्रोफेसर डॉक्टर जी यासीन शेख साहब, रेक्टर वाइस चांसलर सिंध इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी कराची, ऐं PhD इंडस्ट्रियल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट कयल अथनि, सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? मैं तव्हांखे वेलकम थी कयां रंगन भरी शाम में। सर सबसे पहले तो आपसे पूछना चाहूँगी कि आपकी जर्नी कैसे स्टार्ट हुई और कहाँ से शुरुआत हुई? बाई प्रोफेशनल मेरी जर्नी जो है वो कराची से स्टार्ट हुई। यहीं का बॉर्न एंड ब्रॉड अप हूँ, यहीं पे सारी एजुकेशन, और उसके बाद एक प्रोफेशनल अकाउंटेंट हूँ। अकाउंटेंसी के ही प्रोफेशन से जर्नी स्टार्ट हुई। सही। फिर बैंकिंग और ये सारी चीज़ें, उसके बाद फिर इंडस्ट्री, फिर इंडस्ट्री के साथ साथ फिर एजुकेशन, अब ये सब साथ ही मैनेज हो रही है, इंडस्ट्री और एजुकेशन सारी। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मैंने जिस तरह इंट्रो में एक छोटे बच्चे की बात की, जैसे आपने बताया कि एजुकेशन से भी आपका वास्ता है, तो हमारे पास जो रेशो है ऐसे बच्चों का बहुत ज़्यादा है, तो आप क्या समझते हैं कि हम इन बच्चों को कैसे आगे पढ़ा सकते हैं, कैसे इन बच्चों को हम गाइड कर सकते हैं? देखिए, बेसिकली तो जो इनिशियल जो बेसिक एजुकेशन होती है वो तो स्कूल से ही डेफिनेटली हर बच्चा लेता है, और वहीं से ये चीज़ें शुरू होती हैं। अच्छा सर, मैं आपसे इस बारे में बाद में बात करती हूँ, क्योंकि सर से भी बात करनी है। सर अमां ॿुधायो, हमारी ज़िंदगी किथे किथे गुज़री ऐं किथां सफ़र शुरू थियो? पहिरियों त मैडम जी जी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे इन प्रोग्राम में इनवाइट कयो। जी। थैंक यू वेरी मच फॉर हैविंग अस इन दिस प्रोग्राम। ऐं बेसिकली ऐं जी इब्तिदाई तालीम जेका आहे, लाड़काने जो हिकिड़ो शहर आहे नसीराबाद, जेको मेन रस्ते ते आहे, उतां मुंहिंजी स्कूलिंग थी, ऐं कॉलेज बि उतां तालीम पिराई कॉलेज मां, ऐं उनखां पोइ मुंहिंजी मेहरान यूनिवर्सिटी में दाख़िला थी। अच्छा अच्छा, सही जी, मेहरान यूनिवर्सिटी में ऐं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़, को करिकुलर एक्टिविटीज़ जेके बि तालीम जे मैदान में हल्कियूं फुल्कियूं स्टूडेंट्स जेके ऑर्गेनाइजेशन्स हूंदियूं आहिनि समाजी तहरक जे लाइ, उन्हनि सां एफिलेटेड रहियसि। पोइ मुंहिंजी मेहरान यूनिवर्सिटी में पोजीशन आई। उन वक़्त में इहो सिलसिलो हूंदो हुयो त जेके पहिरियां 2-3 ॿार पोजीशन होल्डर आहिनि उनखे ऑप्शन ॾिनो वेंदो हो। सही सही। जेके तव्हां चाहियो त असांजे एकेडमिक्स चाहे सो थी सघो था। अहिड़ो ई मौक़ो मूंखे मिली वियो, मूं जॉइन कयो। पोइ उन वक़्त में मास्टर्स जा प्रोग्राम असां वटि एॾा न हलंदा हुया। मूं पंहिंजो वरी मास्टर जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जो सफ़र शुरू कयो। मूं हुतां MBA कई। उनखां पोइ 2-3 साल खां पोइ असां वटि बि मास्टर जा प्रोग्राम सुठे नमूने सां स्टार्ट थी विया, छो त ॿाहिरां जेका असांजी फैकल्टी PhDs करे आया नौजवान जनरेशन हुई, उन्हनि इंट्रस्ट हो त न असां पंहिंजनि नौजवाननि खे एडुकेट कयूं। पोइ मूं मास्टर्स तां कई। मास्टर जे सिलसिले में मूंखे हिकु दफ़ो लंडन बि वञिणो पियो, लिंकेज प्रोग्राम तहत हायर एजुकेशन कमीशन खां कुझु फंडिंग वठी पंहिंजो जेको रिसर्च जो प्रोजेक्ट हो मूं लंडन मां कयो, बोर्नल यूनिवर्सिटी मां। सही। जीअं चवंदा आहिनि त तालीम जी यानी कि लिमिट्स आहिनि ई कोन। वरी मूंखे शौक़ु जाॻियो त छो न PhD कजे। त उन वक़्त जो जेको मुंहिंजो प्रोफेसर, मूं उन खे चयो सर मूंखे PhD तव्हां करायो। सही। मास्टर जो प्रोग्राम आहे, उन भली कार कयो, PhD में दाख़िला वरिती।
साॻे नमूने सां उन प्रोफेसर जी तवसत सां ऐं ब्रूनल यूनिवर्सिटी लंडन में वियुसि, जेको PhD जो कुझु पोर्शन जेको आहे मूं उते कयो। गुड गुड। वापसी में इन दौरान जेको आहे सो मुंहिंजो नेशनल कॉन्फ्रेंसिस, इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस, उन में आउं पार्टिसिपेट कंदो रहियुसि। अच्छा अच्छा, सही। 5-7 मुल्क ॿाहिरि वियुसि आउं, हायर एजुकेशन कमीशन खां फंडिंग वठी। पोइ अल्टीमेटली मूंखे 2014 में जेका आहे सा PhD मिली वई। अच्छा अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त। सर तव्हां सां बि अञा गुफ्तगू करणी आहे, सर भी असां सां गॾु आहिनि। जी सर, उस वक्त आपसे बात कर रही थी तो बीच में रह गई थी, तो बच्चों के हवाले से बताएं कि हम अपने बच्चों को कैसे फर्दर गाइड कर सकते हैं, उनको एजुकेट कर सकते हैं। बेसिक जैसे मैंने आपसे कहा एजुकेशन तो स्कूलिंग एक इसका वो है रास्ता जहाँ पे हम बस यही कर सकते हैं कि ये स्टेट लेवल पे जो कि गवर्नमेंट कर भी रही है बेतहाशा स्कूलिंग पब्लिक सेक्टर के अंदर हर जगह पे स्कूल्स हैं, पर थोड़ी सी अवेयरनेस पेरेंट्स के लिए भी चाहिए। जो एक्चुअली प्रॉब्लम है वो वहाँ पे होती है, क्योंकि बहुत से पेरेंट्स, आपको पता है जैसे आपने जिक्र किया अभी एक बच्चे का कि जो कि फूड सर्विसिंग में है और वो जो है वो स्मार्टफोन भी हैंडल नहीं कर सकता, लेकिन वो ये सारी चीज़ें कर रहा है और ये सारी चीज़ें, तो ये अवेयरनेस है ताकि पेरेंट्स को थोड़ा सा वो किया जाए कि एटलीस्ट बेसिक एजुकेशन जो है वो अपने बच्चों को दें वो। सही। अब उसके लिए पहले तो एक सिस्टम होता था कि इंस्पेक्टर होते थे डिफरेंट गवर्नमेंट में, वो विज़िट करते थे विलेजेस में और दूसरी जगहों पे, और वो फिर कोशिश करते थे कि उन बच्चों को रजिस्टर्ड कराया जाए और उनकी एजुकेशन जो है वो शुरू हो, और कुछ इस तरह की भी अट्रैक्शन होती थी। समटाइम कुछ स्टेपिन भी शुरू हुआ, कुछ स्कूल्स और NGOs उसमें फिर इस तरह की भी चीज़ें करती थी कि एक ब्रेकफास्ट दे दिया या कुछ इस तरह की चीज़ें दे दी। सही। तो उससे ये होता था कि फैमिली में एक अट्रैक्शन क्रिएट होती थी कि बच्चा कम से कम जो है वो एक माहौल में थोड़ा सा पढ़ेगा भी और ये सारी चीज़ें और ये एक्टिविटी। तो बहरहाल एजुकेशन बहुत इम्पॉर्टेंट है, और जो बेसिकली एजुकेशन को हम एक दो प्रॉस्पेक्ट में देखें, एक एजुकेशन है और एक अवेयरनेस है। अवेयरनेस आप देखें वो क्रिएट हो रही है, आजकल सोशल मीडिया का ज़माना है, स्मार्ट मोबाइल फ़ोन फॉर डिफरेंट पर्पस हर इंसान के हाथ में यूज कोई यूज कोई किस तरह यूज़ कर रहा है, कोई इसमें सोशल मीडिया से रिलेटेड कोई रील्स देख रहा है, कोई इंटरटेनमेंट की सोर्स में ले रहा है, कोई इंफॉर्मेशन में ले रहा है, तो वो यूजेज प्रैक्टिस से भी आ जाता है। तो जैसे कि लोग हमारे यहाँ कर रहे हैं, मैं देखता हूँ खुद हमारे एम्प्लॉयज़ हैं बहुत से जगह जो कि गार्ड्स हैं और ये सारी लोग हैं, वो अपना बैंक अकाउंट हैंडल करते हैं, क्योंकि सैलरीज और ये सारी चीज़ें आजकल वो जो सारी रेमिटेंसेस जो होती हैं वो थ्रू बैंकिंग चैनल होती हैं, तो वो ऑपरेट करते हैं, ATM भी यूज़ कर लेते हैं। तो ये थोड़ी सी अवेयरनेस आ जाएगी तो ये सारी चीज़ें हो सकता है उस बच्चे के पास वो एक्सेस ना हो स्मार्टफोन का उस तरह जिसकी वजह से वो यूज ही नहीं हो सका उसका, तो वो भी हो जाएगा। तो ये सब चीज़ें तो आप देखें अवेयरनेस से भी क्रिएट हो रही है, बेसिक आ जाती है, आ जाएंगी वो उसका एक्सेस नहीं होगा उस वक्त तक, वो अपॉर्चुनिटी नहीं मिली उसको शायद अभी तक, तो जिसकी वजह से वो यूज़ नहीं कर पा रहा उसको। वरना अगर आप देखें तो मैंने तो देखा है जितने भी लोग हैं उनके अगर बेसिक लिटरेसी जो हमारे यहाँ जो जिसकी डेफिनेशन वो तो पढ़ना लिखना है ना, बस। तो अगर वो पढ़ना लिखना भी उसको नहीं है तो वो मोबाइल फ़ोन तो वो यूज़ कर रहा होता है, स्क्रीन को हैंडल कर रहा होता है। सर आप ये भी हमें ज़रूर बताइए कि आपकी फैमिली में कोई और बिजनेस की तरफ आया या इस फील्ड में आया, या नहीं? एक्चुअली मेरी फैमिली में कोई भी बिजनेस की तरफ नहीं है, वो बेसिकली सब जो है वो जॉब ओरिएंटेड सर्विसेज में ही रहे। मैं भी उसी में था, मैंने भी सर्व किया है डिफरेंट मल्टीनेशनल्स को, और उसके बाद मैं फिर इसमें कन्वर्ट हुआ। फिर वो एक है कि मैं शुरू में फिर एक बैंकिंग सेक्टर में मैं आया था, और एक फाइनेंशियल इंस्टीट्यूशन ही रन करता था। फिर उसके बाद फिर एजुकेशन में इस तरह एक जैसे कि विजिटिंग फैकल्टीज़ वगैरह होती हैं तो वो मैं पढ़ाता था, और ये सारी एज ए विजिटिंग लेक्चरर वो देता था मैं। फिर उसके बाद इस तरफ अट्रैक्ट हुआ कि क्यों ना कुछ अपनी चीज़ें क्रिएट की जाएं फॉर एजुकेशन, और जो चीज़ें मैं देखता था कि शायद बेहतर सर्व नहीं हो रही तो मैं शायद अगर कुछ डिफरेंट आइडियाज से आऊँगा तो बेहतर सर्व करूँगा, और ये सारी चीज़ें। सही बात है। बहरहाल लेकिन एक सिस्टम है, एक हाईली रेगुलेटेड इंडस्ट्री है। कोई एक कदम अगर इंसान लेता है तो उससे बहुत सारी चीज़ें जुड़ जाती हैं। आप आपने अगर एक कदम लिया है कि मैं अगर कुछ बेहतरी ला सकता हूँ मुआशरे में, तो आपका उसके अंदर बहुत ज़्यादा इन्वॉल्वमेंट है आपकी, तो हो सकता है कि कुछ लोगों को बहुत फ़ायदा भी हुआ हो आपके इस कदम से। ऐसा ही है।
सर तव्हां जेको आहे SIMT यूनिवर्सिटी कॾहिं जॉइन कई, केतिरो वक़्तु थियो आहे तव्हांखे? मैडम मूं लास्ट 2024 जे सेप्टेंबर में मूं जॉइन कयो, अच्छा, तक़रीबन 1.5 साल खनि थी वियो आहे। 2004 में, मतलब 24 में 24 में, हाँ सॉरी 24 तक़रीबन में, 1.5 हाँ, साल मूंखे हाँ, थी हाँ, वियो आहे। पहिरियों मूंखे डीन रखियो वियो, अच्छा, वरी अच्छा। नेक्स्ट डे ते चऊं न तव्हां रेक्टर जी वाइस चांसलर जी पोजीशन ते अचो, ऐं ॿई पैरेलली पोजीशन संभालींदो हुयुसि। पोइ ज़रूरत महसूस थी त इनखे थोरो पावर्स खे डिसेंट्रलाइज़ कजे त जीअं ॿियनि नौजवाननि खे मौक़ो मिले। ज़बरदस्त। पोइ मूंखे मौक़ो मिलियो, हिकिड़ो सुठो मूंखे डीन मिली वियो जेको चाइना मां PhD पोस्ट डॉक करे आयो हुयो। पोइ उन खे असां अपॉइंट कयोसीं। पोइ इमीडिएटली मूं पंहिंजा पावर्स जेके डीन जा हुया उहे हुनखे ॾेई छॾिया, अच्छा, त जीअं हू इन डेप्थ जेको आहे सो सही मैटर्स खे ॾिसे। सही। डीन थियणु सवलो आहे या ॾुखियो आहे? ऐं तव्हां जॾहिं डीन हुया त छा तव्हां कड़क डीन हुया? ॾिसो किथे न किथे जेको आहे सो सिस्टम खे हलाइणो थो पए न, त किथे किथे अखि ॾेखारणी थी पवे। हा, इहो त असांजी आहे। बि ज़िंदगी में अहिड़ा जेके आहिनि से रगड़ा मासी में अची चुका हुआ। ज़ाहिर आहे सर। ठीकु आहे न, साॻे नमूने सां असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त एडुकेशन ते कम्प्रोमाइज़ न थिए। हा, करण बि न खपे। चांसलर बि सहमत हूंदो आहे हिन ॻाल्हि सां त न शेख साहिबु इहे तव्हांजा पावर्स आहिनि, एडुकेशन खे तव्हां संभालियो। साईं पंहिंजा फाइनेंशियल मैटर्स या ॿिया मैटर्स संभालींदो आहे, एडुकेशन खे आउं संभालींदो आहे। ज़बरदस्त। त जेके बि टॉप सुठी फैकल्टी हूंदी आहे, हिन वक़्तु बि मलेशिया जा सुठा जेके आहिनि से PhDs मूं अपॉइंट कया आहिनि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट में, मैकेनिकल में, बिज़नेस में, हा न। त विद द पेसेज ऑफ टाइम असां इम्प्रूवमेंट तहत हलूं पिया। ऐं जेके असांजा स्कॉलर्स आहिनि उहे नेशनल कॉन्फ्रेंसिस, इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस, इवन आउं पाण बि इंटरनेशनल कॉन्फ्रेंस रेक्टर थियण खां पोइ बि 2 कॉन्फ्रेंसिस में आउं पंहिंजो पेपर पढ़ी आहियां। ज़बरदस्त। त इहो तहक़ीक़ जो अमल ऐं तदरीस जो अमल उनजो सिलसिलो जारी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मूंखे इहो ॿुधायो त प्रेस्टन यूनिवर्सिटी जो नालो मां काफ़ी टाइम खां ॿुधंदी ईंदी आहियां, ऐं विच में असांखे ईअं छो महसूसु थियो त प्रेस्टन यूनिवर्सिटी जेको आहे थोरो पोइते थी वई आहे? साईं जवाबु ॾींदो हुनजो। क्यों ऐसा हमें फील हुआ कि थोड़ा सा बैक हो गई है? मेरी उनके साथ बहुत एक डीप एसोसिएशन रही है सिंस 1996 से लेके, तो फिर डिफरेंट फेजेस में रही। फिर मैं एज ए डायरेक्टर जनरल सिंध भी मैं उनका रहा, मैंने तकरीबन 1.25 साल उसमें सर्व किया। उसके बाद फिर वो लोग अपने मैटर्स को देख रहे हैं, सारी चीज़ों को कर रहे हैं। मेनली ये डिफरेंट एरियाज़ में डिफरेंट चार्टर्ड ओन करती है। ये पाकिस्तान के मेरे ख्याल में 2 प्रोविंसेस में, एक सिंध में और एक KPK में, इनके पास 2 चार्टर्ड हैं और एक उसी से एक फेडरल टेरिटरी कैंपस ही ऑपरेट करते हैं। वो कर रहे हैं, अच्छा काम कर रहे हैं, उसमें कर रहे हैं। तो अब यहाँ पे अभी तक उनके ऑपरेशंस जो हैं वो सस्पेंड है। अब वो क्या रीज़न है उसके बिहाइंड उन्हीं को पता होगा कि क्यों सस्पेंड किए हुए। हो सकता है कुछ रीजंस हों पर्टिकुलर्स, तो वही बता सकेंगे कि यहाँ पे क्यों सस्पेंड है। बाकी उनके ऑपरेशंस कोहाट में और इस्लामाबाद में तो रन हो रहे हैं। ओके, वहाँ पे उनके रन हो रहे हैं काफ़ी सक्सेस। और अभी क्या क्या कोर्सेज करवाए जा रहे हैं? इन SIMT जी हमारे यहाँ डिफरेंट 4 फैकल्टीज़ हैं बेसिकली, और अच्छा। उसके अंदर तकरीबन 8 के करीब डिपार्टमेंट्स हैं। इसका जवाब मैं देता हूँ। सही तो ॿुधायो वाइस तव्हां। डॉक्टर साहब, असां वटि बेसिकली 6 फैकल्टीज़ आहिनि। अच्छा। हा, उन में असां वटि बिज़नेस जी टोटल फैकल्टी आहे जंहिंमें MBA BBA इहे ॿई कोर्सिस करायूं था। असां वटि कंप्यूटर आहे, असां वटि सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, असां वटि इलेक्ट्रिकल आहे, असां वटि मैकेनिकल आहे, हा न। इन 5 खां असां वटि जेके 2 इयर्स प्रोग्राम हूंदा आहिनि BCom वग़ैरह जा, उहे बि असां ऑफर कंदा आहियूं, सही हा सही न। इहे तक़रीबन 6 प्रोग्राम असां वटि हलनि था पिया, सही। बैचलर्स जा बि ऐं मास्टर्स जा बि। रिसेंटली असांखे नेशनल टेक्नोलॉजिकल काउंसिल जेको आहे परमिशन ॾिनी त तव्हां भली मैकेनिकल इलेक्ट्रिकल में एडमिशन ॾियो। असां लास्ट सेमेस्टर में उन्हनि खे बि दाख़िलाऊं ॾिनियूंसीं ऐं उनजो सिलसिलो बि असां वटि हले थो पियो। ओके ओके, ज़बरदस्त। अच्छा, यूनिवर्सिटी में दाख़िला जो छा मतिलबु हिकिड़ो तरीक़ेकार आहे? जेको हायर एजुकेशन कमीशन सेट कयो आहे त तव्हां ॿारनि जी टेस्ट वठो, उन में 50 मार्क्स जेके आहिनि से ॿार खणनि त पोइ हू एलिजिबल थी सघनि था एडमिशन जे लाइ। मतिलबु केतिरा मार्क्स हुजनि तक़रीबन? जेतिरा ॿार ईंदा आहिनि असां उनखां टेस्ट वठंदा आहियूं। अच्छा। हा, उन टेस्ट में जेके ॿार एलिजिबल हूंदा आहिनि
उनखे असां एडमिशन ॾींदा आहियूं ऐं माशाल्लाह असां वटि तक़रीबन 3000 खनि ॿार आहिनि माशाल्लाह माशाल्लाह सही त जेके ॿार ईंदा आहिनि उनखे असां एलिजिबिलिटी जो असां वटि जेका रिज़ल्ट हूंदी आहे उन हिसाब सां उनखे टेक्नोलॉजी जी चॉइस ॾींदा आहियूं ॿार कंहिं में इंट्रस्टेड आहे अहिड़े नमूने सां जो दाख़िला जो सिलसिलो सही टेस्ट जेको ॾियणु अचे थो ॿार जेकॾहिं हुन में फेल थी वञे त छा सेकेंड अटेम्प्ट करे सघे थो? हा इहो ऑप्शन असां ॾींदा आहियूं उन्हनि खे अच्छा। 15 ॾींहंनि खनि जी तयारी वरी चवंदा आहिनि तव्हां करे अचो अच्छा ठीकु हा आहे। त जीअं हो डिसहार्ट हा न थियनि छा केॾी महिल तव्हां वटि एनवायरमेंट डिफरेंट हूंदो हा आहे न बिल्कुलु हूंदो ॿारनि खे कंप्यूटर ते वेहारणु कंप्यूटर ते टेस्ट वठणु किन ॿारनि यूज़ त हूंदा आहिनि की न हूंदा न आहिनि हूंदा आहिनि असां उनखे बेसिक टिक्स ॿुधाईंदा आहियूं बाबा अहिड़े नमूने सां तव्हां तयारी कयो सही वरी 15-20 ॾींहंनि खां पोइ छो त इहो 2 महीना खनि प्रोसेस हलंदो आहे एडमिशन जो अच्छा छो त अच्छा क्लासिस असांखे उन लाइ ऑर्गेनाइज़ करणा पवंदा आहिनि फैकल्टी जी डिस्ट्रीब्यूशन करणी हूंदी आहे कोर्स अलोकेशन्स हूंदो आहे हिकिड़ो प्रोसेस आहे न सॼो उहे ॿारनि खे वरी असां इंटरव्यू कराईंदा आहियूं टेस्ट कराईंदा आहियूं जेकॾहिं ओके, ॿार ओके। क्वालिफाई कनि था त पोइ असां उन्हनि खे एडमिशन ॾेई छॾींदा मतलब सेकंड लास्ट चांस होगा जी, जी, अच्छा लो सही है जबरदस्त अच्छा सर आप ये बताइए कि इतनी बड़ी जिम्मेदारी है जो आप अकेले निभा रहे हैं या कोई साथ है शुरू से अब तक आपके साथ? देखिए इस्टेब्लिश तो मैंने ये सब अकेले ही किया, अब बाकी रन प्रोफेशनल्स कर रहे हैं अच्छा तो वो तो टीम है ना साथ सारी हाँ, जाहिर है तो बाकी फैमिली से या कोई किसी तरह के एसोसिएशन मेरे फ्रेंड सर्किल में वो मेरे साथ इन बिजनेसेस में नहीं है नहीं है तो वो तो मैं अकेले ही वो सारा देख रहा हूँ बाकी जो ऑपरेशन मैटर्स हैं और ये सारी चीज़ें तो वो प्रोफेशनल्स हैं हर आप शेयर department करना चाहेंगे कि क्या बिजनेस है क्या कर रहे हैं? बेसिकली मैंने आपको बताया मैं एक तो ऑटोमोबाइल इंडस्ट्री में हम बिलोंग करते हैं और उसी में हैं और ज़्यादा फोकस उधर ही ऑटोमोबाइल में ही है सही सही तो उसमें ब्रांड मैन्युफैक्चरर भी हैं और उसके अंदर इंपोर्टर भी हैं उसके अंदर तो वो अच्छी खासी एक्टिविटीज़ उसमें भी वो आती बाकी जो एजुकेशन को जो चैप्टर है वो एक प्रोफेशनल टीम है उसकी अपनी हायरार्की है हाँ। और वो उसके एक्सपर्ट्स हैं जितने भी लोग हैं उसके अंदर तो जैसे मैंने कहा कि पर्टिकुलरली एजुकेशन हाईली रेगुलेटेड बॉडी है अब इसके रेगुलेटर्स वगैरह और ये सब चीज़ें कंप्लाइंस ख़ास तौर पे हायर एजुकेशन में काफ़ी डिफ़िकल्ट होता है तो उसके लिए फिर आपको एक प्रोफेशनल टीम रिक्वायर्ड होती है हाँ, जो ज़ाहिर उन है। सब चीज़ों को एड्रेस करे प्रॉपरली उस सारी चीज़ों को मीट करे और उसको रन करे हर एरिया में कोई ना कोई क्राइटेरिया जो है वो फिक्स्ड है जैसे कि आपने कहा फेल वेल का ये वो अब उसका भी क्राइटेरिया ये है कि आप सेमेस्टर रिपीट नहीं कर सकते हाँ देखें तो रिपीट करना है आपने उसका कोई सप्लीमेंट्री क्राइटेरिया नहीं है तो अब उसमें ये है कि उसके अंदर भी स्टूडेंट ने रह के अटेंडेंस क्राइटेरिया स्ट्रिक्ट है 75% उन्होंने फिक्स किया हुआ है ये सारे ठीक है रेगुलर स्टडीज़ हैं और हायर स्टडीज़ हैं तो क्राइटेरिया और ये सब चीज़ें अपनी जगह पर होती हैं बिल्कुल ऐसा ही सर तव्हांखे छा थो लॻे त पहिरियां जे दौर में जेका एजुकेशन हूंदी हुई असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त बाबा ॿुधाईंदो हुयो त असांजे दौर में जेका मैट्रिक थी उहा सम्झो त तव्हांजे दौर वारी BA थी ऐं हाणे वरी एजुकेशन सफ़ा डिफरेंट थी वई आहे या तव्हांखे छा थो लॻे त अञा बि असांजो क्राइटेरिया उहो ई आहे पहिरें दौर वारो? ॾिसो वक़्त ऐं हालतुनि सां शयूं चेंज थियूं थियनि न जीअं उन वक़्त में ॿारनि जूं जेके लिमिटेशन्स हूंदियूं उहा स्कूल वञो उनखां ॿियो को एक्टिविटी हूंदी कोन ठीकु आहे न त पेसेज ऑफ टाइम स्पोर्ट जूं शयूं अची वियूं त ॿार जेके आहिनि से पंहिंजो टाइम डिवाइड करणु लॻा के क्रिकेट में हलिया विया का बैडमिंटन में हलिया विया प्लस में पढ़ाई बि हले पई हा न ॿियो ॿारनि जी मथां वालदेन जी हिकिड़ी मॉनिटरिंग हूंदी हुई ठीकु आहे हाणे ईअं कोन्हे को हाणे जेतिरा एवेन्यूज़ वधीक थिया आहिनि ॿार मैक्ज़िमम टाइम सोशल मीडिया खे पंहिंजनि ऐं उहा प्रोडक्टिव बि आहे टू सम एक्सटेंट उहा प्रोडक्टिव बि आहे असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं पंहिंजे इदारे में पढ़ाईंदो बि रहियो आहियां बीइंग अ वाइस चांसलर उनखां पोइ आउं कुझु ॿ टे सब्जेक्ट अच्छा 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 बिल्कुलु सही हालांकि रेगुलेटर जेके बॉडी उन्हनि एतिराज़ कयो अच्छा अच्छा त बीइंग अ वाइस चांसलर तव्हां नथा करे सघो अच्छा अच्छा त मूं चयो उहा पंहिंजी जॻह ते पर होॾे मूं उनखे एग्ज़ाम्पल ॾिनो त साईं ताहा हुसैन अली साहिबु आहे वाइस चांसलर मेरहान यूनिवर्सिटी जो उहो त क्लास वठे थो पियो ठीकु आहे न सही त हिते बि आउं साॻी पोज़ीशन ते आहियां त मूंखे इहा अपॉर्चुनिटी आहे मिलणु घुरिजे त हू वीचारा थोरा थधा सही त पब्लिक सेक्टर में जेकॾहिं ईअं हले थो त प्राइवेट यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जो बि राइट आहे त असां
खे उन लेवल ते वञिणो पवंदो आहे ॿार जी लेवल ते त ॿारु किथे बीठो आहे हा न हरू भर असांखे एडवांस इंग्लिश या का डिफिकल्ट वर्ड्स यूज़ करे ॿारनि खे मुंझाइण जी ज़रूरत कोन्हे का सही छो त हिकिड़े असां मल्टी कल्चरल एनवायरमेंट रहूं था न हिकिड़ो थर जो ॿारु आहे हा हा न हिकिड़ो उहो आहे जेको प्राइमरी स्कूल सेकेंडरी स्कूल मां थो अचे ऐं हिकिड़ो ॿारु उहो आहे असां वटि जेको सिटी स्कूल में पढ़ी थो अचे बीकन हाउस मां पढ़ी थो अचे ठीकु आहे न हाणे उन्हनि ॿारनि जी ज़ाहिर आहे अप्रोच में फ़र्क़ु त आहे ज़ाहिर आहे बिल्कुलु हूंदो बिल्कुलु हिकु सुठे उस्ताद जी क्वालिटी उहा आहे त उहो ॿार जी लेवल ते हलियो वञे हिकिड़ी अहिड़ी सिंपल इंग्लिश ॿुधाए सिंपल लेक्चर ॾिए जीअं हर ॿारु सम्झी सघे हा उनखां पोइ उस्ताद जूं जेके ज़िम्मेवारियूं आहिनि त फोकस करे टारगेटेड एजुकेशन ॾे ॿार खे जेके सिलेबस असां डिज़ाइन था कयूं दादा उनखे मॉनिटरिंग थी थिए न सिंध हायर एजुकेशन कमीशन असांजे मथां वेठी आहे हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद असांजे मथां वेठी आहे जेके रेगुलेटर बॉडीज़ आहिनि स्टेटरी बॉडीज़ आहिनि उहे टाइम टू टाइम असांखे विज़िट थियूं कनि मॉनिटर थियूं कनि सरप्राइज़ विज़िट थियूं कनि त उन्हनि खे फेस करण जे लाइ असांखे उहे मयार सेट करणा हूंदा आहिनि हा न जीअं अॼुकल्ह जो दौरु आहे एड टेक जे नाले सां जेके एंटरप्रेन्योर्स आहिनि उन तक़रीबन 11.4 बिलियन डॉलर्स रुगो 2025 में ख़र्चु कया आहिनि त तव्हांखे वटि जेके अंदरि जेके क्लास रूम हुजनि उन में LEDs लॻियल हुजनि ऑनलाइन तव्हां पढ़ाए सघो ॿारनि खे लैपटॉप हुजणु खपनि या वाइट बोर्ड हुजणु खपनि उन सां जेके बि रिक्वायर्ड एसेसरीज़ आहिनि हा न उहे तव्हां वटि हुजणु खपनि हा इन्हनि शयुनि खे असीं एडॉप्ट कंदा पिया अचूं आहिस्ते आहिस्ते मल्टीमीडिया असां वटि लॻा पिया आहिनि क्लास रूम्स में PPT ते टीचर्स जेके आहिनि से क्लासिस वठनि था किथे किथे का डिफिशंसी थींदी आहे त उनखे विथ अप्रूवल ऑफ चांसलर फंडिंग अप्रूव कराए असां उनखे वरी इंस्टॉल करणु त हीउ सिलसिलो आहिस्ते आहिस्ते हले थो सही ज़बरदस्त सर तव्हां सां अञा बि गुफ़्तगू करणी आहे पर हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे जी व्यूअर्स वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भाई शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हल्की हल्की थधिकार बि आहे ऐं मौसम सुठो आहे राति जे टाइम इलाही थधिकार थी थो वञे सुबुह जे टाइम इलाही थधिकार थी थो वञे पर ॾींहं जो टेम्परेचर हींअर थोरो नॉर्मल आहे त इन में जेको आहे चाह थींदी आहे शाम जे टाइम ते टपाल मेज़बान चांहि जी त टपाल मेज़बान तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं असांजो जश्न जमाल जो शो बि हली रहियो आहे उनजा फेवरेट जेके होस्ट आहिनि राजा मेमर ऐं ज़ुहेब चांडियो उन्हनि सां मिलण जो मौक़ो बि तव्हांखे मिली सघे थो उते जेके टिकटॉकर्स ईंदा जेकी सिंगर्स ईंदा ऐं जेकी एक्टर्स ईंदा उन्हनि सां बि मिलण जो तव्हांखे मौक़ो मिली सघे थो तव्हांखे करिणो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त टपाल मेज़बान जो जेको पैक आहे उहो तव्हांखे फिटी न आहे करिणो उन में पंहिंजी डिटेल्स विझी भर वारे ड्रॉप बॉक्स में विझी छॾियो उन खां पोइ तव्हां उन जो तव्हांखे वेट करिणो आहे त क़ुरानदाज़ी में जेकॾहिं तव्हांजो नालो निकिरे थो त तव्हां गेम शो जो हिसो बि थी सघो था ऐं क़ीमती इनाम बि खटे सघो था सो जल्दी कयो जेकॾहिं पैक्स ख़तमु थी विया अथव त वञो ऐं भर वारे शॉप तां ख़रीद करे अचो चाहे पाण बि पियो ॿियनि खे बि पीआरियो ऐं टपाल मेज़बान जे पैक ते पंहिंजी डिटेल्स विझी भर वारे ड्रॉप बॉक्स में विझी छॾियो तो सर आप ये बताइए कि आप कोई सोशल मीडिया या मीडिया साइंसेस का इस तरह का कोई जो है डिपार्टमेंट खोलने का इरादा है अपनी यूनिवर्सिटी में? जी बिल्कुल डिफरेंट डिपार्टमेंट्स पर्टिकुलरली मीडिया साइंसेस और इन सब चीज़ों से रिलेटेड बिल्कुल है और इंशाल्लाह खोलेंगे भी डॉक्टर साहब इस पर भी काम करें मैं तो कहता हूँ पर्टिकुलरली मीडिया साइंस सोशल साइंसेस सॉरी सोशल मीडिया तो एक डिफरेंट देखें प्लेटफॉर्म है वो तो मीडिया साइंसेस यस ये एक प्रॉपर वो है बहुत डिपार्टमेंट सारी यूनिवर्सिटीज़ ने मीडिया साइंसेस का डिपार्टमेंट अभी ओपन किया है और पहले एक और यूनिवर्सिटी थी जहाँ पे वो नहीं था लेकिन अब उन्होंने भी किया है जी नहीं आ रहे हैं अब सब इस तरह पर्टिकुलरली कराची में अगर आप देखें तो काफ़ी इंस्टीट्यूशन है जो कि काफ़ी अरसे से मीडिया साइंसेस में ये प्रोग्राम ऑफर कर रहे हैं इसके अंदर ग्रेजुएशन का
تو اور اچھے ان کے اسٹیبلش ڈپارٹمنٹ ہیں، جیسے آپ نے کہا 3-4 ٹاپ بالکل یہ انسٹیٹیوشنس ہیں جو اس کے اندر کام کر رہے ہیں اور اچھا کام کر رہے ہیں. انشاءاللہ ہم بھی اس کے اندر آئیں انشاءاللہ، گے. جیسی انشاءاللہ. ڈیمانڈ جو ہے وہ جس طرح کی ہوتی ہے ڈاکٹر صاحب اس پہ دیکھ میڈیا छा سائنس بھی तव्हांजो سر ख़्यालु आहे دیکھیں. सर त मीडिया साइंसिस अॼु जे दौर में हर नौजवान इन तरफ़ अचणु चाहे थो, एडमिशन वठणु चाहे थो, ऐं ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो सुठो तजुर्बो बि आहे. अॻिते हली हिन फील्ड में अचनि था त कोई कैमरामैन जी तरफ़ थो अचे, कोई कहिड़े डिपार्टमेंट में थो अचे, त इहो हिकिड़ो सुठो स्टेप आहे. हा बिल्कुलु, ऐं तव्हांजी ॻाल्हि सां एग्री थो कयां. असां वर्किंग असांजी हले थी पई. अच्छा. हिकिड़ो फार्मेसी डिपार्टमेंट ते. ओके. अनफॉर्चुनेटली फार्मेसी में असांखे को बि PhD कोन मिली सघियो हिन वक़्त ते, छो त हिन जे लाइ असांखे टीम खपंदी आहे. जेको बि डिपार्टमेंट असां खोलियूं था घटि में घटि असांखे 2 PhD खपनि था, ज़ाहिर आहे. 2-3 मास्टर्स जा खपनि था फैकल्टी जे लाइ. वर्किंग हले थी पई. मीडिया साइंसिस इज़ वन ऑफ द इमर्जिंग इशू नाउ डेज़. ठीकु आहे न. त ऐं फार्मेसी जे लाइ असां कोशिशि कयूं था. ज़ाहिर आहे इन जे लाइ थोरी परमिशन वठणी पवंदी आहे. जेके स्टेटरी बॉडीज़ आहिनि, सिंध SEC आहे, हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद आहे, त वर्किंग हले थी पई. इंशाअल्लाह ताला थी सघे थो त 2026 में न त 27 में असां 2 डिपार्टमेंट 3 इंट्रोड्यूस अञा वधीक कंदासीं. इंशाअल्लाह. इहो बि ज़रूरु असांखे ॿुधायो त यूनिवर्सिटी में पढ़ाई जी क्वालिटी खे कीअं था मेंटेन रखो. ॾिसो, जेके असां वटि फैकल्टी स्टाफ आहे उहो माशाअल्लाह फॉरेन क्वालिफाइड आहे. ठीकु आहे. तंहिंमें 6-7 जेके PhDs आहिनि उहे फॉरेन क्वालिफाइड आहिनि. ऐं जेके फॉरेन क्वालिफाइड आहिनि उहे कॾहिं बि न चाहींदा, या जेके बि सुठा अकेडमिशन्स आहिनि उहे कॾहिं बि न चाहींदा त तालीम कंप्रोमाइज़ थिए. छो त कंहिं बि क़ौम जो इहो को बुनियादी बैकबोन आहे. हा न. असां पिया उन सिलसिले खे इन ई नारे ते हलूं था पिया त तालीम ते कंप्रोमाइज़ न कंदासीं. हा न. असां पंहिंजे ॿारनि खे बि इहा ॾिसंदोसि. अॼु कॉम्पिटिशन जो दौरु आहे न. जॾहिं ॿारु पढ़ंदो न त अॻियां कम्पीट न करे सघंदो. ऐं इहा असांजे उस्ताद जी बि ज़िमेवारी आहे त उस्ताद जी हैसियत सां शागिर्दनि ते मुकमल तवजो ॾियनि. ऐं टाइम टू टाइम विज़िट कंदो रहंदो आहियां पंहिंजे डिपार्टमेंट जे क्लासरूम्स में. सरप्राइज़ विज़िट कंदो आहियां. अरे वाह. त फैकल्टी मेंबर्स कनि छो त मुंहिंजो बैकग्राउंड बि अहिड़ो ई रहियो आहे न. ऐं बि यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो रहियो आहियां. हिन वक़्तु बि सरप्राइज़ विज़िट ओचितो आउं कंहिं न कंहिं क्लासरूम में हली वेंदो आहियां. कॾहिं कॾहिं आउं क्लासरूम में वेही रहंदो आहियां त उस्ताद जूं टीचिंग जेके स्किल्स आहिनि उहे कीअं आहिनि. हालांकि इहो थोरो ऑकवर्ड थो लॻे. उस्ताद खे मॉनिटरिंग न करणु खपे. पर बीइंग ए एडमिनिस्ट्रेटर, बीइंग ए अकेडमिशियन, सुठी ॻाल्हि आहे सर. मां त चवां आउं वेही रहंदो आहियां त भई उस्ताद जी ॾिसां जेका लेवल ऑफ कॉन्फिडेंस आहे उहा कीअं आहे. कम्युनिकेशन गैप त किथे कोन्हे का. हा न. या जेकॾहिं का हू PPT ते पढ़ाए थो पियो, हा न, त उहा लेवल कहिड़ी आहे. समटाइम्स आउं अहिड़ा सरप्राइज़ विज़िट पंहिंजे डिपार्टमेंट में. ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. आई एप्रिशिएट दैट. करणु बि घुरिजे. छो त मां सम्झां थी सर त असां वटि जेकॾहिं प्राइमरी जी तालीम थी वई या ॿी कंहिं बि लेवल जो क्लास थी वियो त उते असां ॾिसंदा आहियूं टीचर्स खे त उन्हनि खे बि कॉन्फिडेंस जी ज़रूरत आहे. त इन जे करे इहा शइ ॾाढी सुठी आहे. तव्हां जेकॾहिं सरप्राइज़ विज़िट कयो था, तव्हां वॉच कयो था, त मुंहिंजे ख़्याल में हिन में को हर्ज न आहे. करणु घुरिजे. ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त कम्युनिकेशन गैप त न आहे, त छा तव्हांखे लॻे थो त इहो कम्युनिकेशन गैप कीअं ख़तमु थी थो सघे स्टूडेंट ऐं टीचर जे विच जो? सो समटाइम्स ईअं थींदो आहे त अञा हू हिकु इमर्जिंग एज में आहिनि न ॿार, ऐं उन वटि मोबाइल्स सभिनी वटि आहिनि. हा न. क्लास भले थो ही मोबाइल से पिया मैसेज कनि था. अलाउ छो था कयूं पहिरीं ॻाल्हि. इन शयुनि खे असां रोके बि कोन था सघूं. न सर, मतलब हिकिड़ो इम्पोर्टेंट सवाल आहे. अलाउ क्यों? जब आपके पास लैपटॉप मौजूद है, आपके पास लैब्स हैं, आपके पास डेस्कटॉप है, तो आपके पास जो है मोबाइल क्यों है? पहली बात. उसमें ये एक तो इजी टू कैरी है सर. वो तो कांटेक्ट में रहना चाहता है. अगर घर से कॉल आएगी वो तो आ ही जाएगी ना कॉलेज यूनिवर्सिटी में कहीं. मोस्टली तो देखिए वैसे तो प्रोहिबिटेड होता है, अलाउ नहीं होता, कहीं भी नहीं होता. लेकिन ये है कि मोबाइल तो अब हर पर्सन कैरी करता है ना. अभी इस वक्त आप जितने भी देखें, जितना यहाँ पे आपकी टीम बैठी हुई है, हम लोग बैठे हुए, हम सब कैरी कर रहे हैं इस वक्त. ठीक है, साइलेंट मोड पे कर दिया होगा, तो अगर कैरी कर रहे हैं तो ये आज की ज़रूरत है.
पढ़ाई के बीच में Sometimes लेक्चर के बीच restricted है, में yes, पढ़ाई के हाँ, बीच में sometimes ईअं थींदो आहे मुंहिंजे पंहिंजे क्लास में थियो आहे बाबा तव्हां मोबाइल पिया इस्तेमाल कयो सर नहीं आप जो लेक्चर दे रहे हैं मैं उसको यहाँ मॉनिटरिंग कर रहा हूँ कि जो आप बता रहे हैं वो सही है नहीं सही है अब उसको क्या जवाब दें भले वो ड्रामा देख रहा हो ठीक है ना बारह भी तो पर वो उस्ताद जवाब से उन्हें निकल जो रहे। हूंदो आहे सर जो आपने पहली वाली चलाई थी ना अपनी उस पावर पॉइंट में ये प्रॉब्लम था मैं ये देख रहा हूँ इसे यहाँ नहीं है ठीक है हाँ हुनजो हिकिड़ो टेक्निकल जवाबु हूंदो आहे असां मिला जवाब थी वेंदा आहियूं त ॿार असांखे मॉनिटरिंग था कनि सही। समटाइम्स ॿार शार्प आहिनि न अॼु जे ज़माने जा जेके ॿार आहिनि उहे इलाही एडवांस आहिनि सही पोइ समटाइम्स असां अलाउ न कंदा आहियूं बाबा न पहिरियों स्विच ऑफ कयो मोबाइल खे असांजी लेक्चर ॿुधो जेकॾहिं उन में का कमी पेशी आहे त सुभाणे वरी तव्हां सुवाल खणी अचिजो सही कॾहिं कॾहिं ॿार नंढा आहिनि उन्हनि सां रहम वारी अख रखणी पवंदी आहे ज़ाहिर आहे अॼु जा ॿार माशाल्लाह इलाही शार्प बि आहिनि ऐं कॉन्फिडेंट बि आहिनि त ज़ाहिर आहे उन्हनि सां वरी उन हिसाब सां के हलणो के थो पए जिन ॿारनि खे असां टॉपिक ॿुधाईंदा आहियूं न बाबा सुभाणे असां ही टॉपिक कंदा आहियूं उहे अहिड़ा कॉम्प्लिकेटेड सवाल खणी ईंदा आहिनि असां पाण परेशान थी वेंदा आहियूं इहो असां बुक में पढ़ियोसीं कोन वरी असां नए नमूने Google पे एक्सप्लोर search कंदा आहियूं कंदी गूगल आहे गूगल बाबा खे वरी असां ॻोल्हींदा आहियूं त वातो हे जवाब किथे उहा ई लिखो? ॻाल्हि आहे न AI हा गूगल आहे त उहो ज़ाहिर आहे AI बि कमाल थो करे ठीकु आहे न? चैट GPT आहे जेमिनाई आहे ठीकु आहे न इहे जेके सभु सॉफ्टवेयर बेस्ड प्रोग्राम्स आहिनि ॿारनि जे हथनि में पियो आहिनि फिंगर टिप्स ते पिया आहिनि असांखे ॻोल्हण में 2 मिंट था लॻनि हुनखे 1 मिंट थो लॻे ठीकु आहे न सही। एॾा ॿार एडवांस आहिनि सही। ठीकु आहे ज़ाहिर आहे ॿारनि जी लेवल ते असांखे हलणो थो पवे न पोइ जेकॾहिं को अहिड़ो सुवालु हूंदो आहे त वरी असांखे वञी को बुक खोलणो पवंदो आहे कंहिं तव्हां वारी ॻाल्हि चैट GPT AI ते बाबा कहिड़ी एडवांस शइ अची वई आहे सही हा न असां तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस या जेमिनी जी ॻाल्हि कढी असांजा इहे कोर्सिस हाणे असां कंप्यूटर ऐं सॉफ्टवेयर में इंट्रोड्यूस कया अरे ज़बरदस्त सही नेक्स्ट ईयर मूं साईं खे रिक्वेस्ट कयो आहे त असांखे इजाज़त ॾियो त असां बेसिकली सिधो AI में वञी एडमिशन ॾियूं ॿारनि खे हा इमर्जिंग फील्ड आहे न इमर्जिंग फील्ड आहे ऐं असां वटि मेन पावर ऑलरेडी वेठो आहे कंप्यूटर जा जेके PhD असां वटि वेठा आहिनि उहे सॉफ्टवेयर जा already जेके आहिनि, PhD experts वेठा जेके आहिनि, आहिनि बाक़ी रुॻो असांखे हिकिड़ो डिपार्टमेंट खोलणो आहे अरे वाह, उन जे लाइ पंहिंजा जेके लीगल कोडल फॉर्मेलिटीज़ आहिनि उहे पूरियूं करणियूं पवंदियूं छो त हायर एजुकेशन कमिशनर ईंदा आहिनि न उहो वञी पोइ असांजे लैपटॉप खे खोलींदा बाबा हिन जी घणी GB जी कैपेसिटी आहे जेके सही। मुंहिंजा टेक्निकल फॉर्मेट्स ज़ाहिर हूंदा आहे, हा, आहिनि ज़ाहिर इहे आहे। चेक करायो पोइ असां हुनखे एक्टिव कंदा आहियूं स्टाफ खे त बाबा अचनि पिया रेगुलेटर बॉडी ॾिसो किथे का कमी पेशी आहे त साईं खां 2-3 रुपया वठी था वठो अपग्रेड त कयो न पंहिंजे सिस्टम खे सही ॻाल्हि त इन्हनि जेके नवां इदारा जेके नवां डिपार्टमेंट खोलजनि था इन जूं पंहिंजूं रिक्वायरमेंट्स आहिनि इन में पंहिंजी इन्वेस्टमेंट आहे ज़ाहिर आहे, ठीकु आहे हूंदी, बिल्कुलु हाणे जेकॾहिं ॿार मैक्सिमम दाख़िला वठंदो त असांजो बि बिज़नेस थींदो न त इहा असां इन 2-3 शयुनि ते असां कमु पियो कयो ज़बरदस्त। हिकिड़ो त AI ते कमु कयूं ॿियो बी साईं जो फार्मेसी जो शौक़ु आहे हा, कुझु इहो सालनि सही खां आहे, हा, ठीकु आहे न त इहे शयूं या जीअं तव्हां मीडिया जी Media वात कई sciences, हा। हा न मीडिया साइंस में असां वठूं त इहे 2-3 प्रोजेक्ट्स हलनि था ज़ाहिर उन जे लाइ असांखे वरी परमिशन्स वठणियूं पवंदियूं हायर एजुकेशन कमीशन खां सिंध एजुकेशन कमीशन खां प्लस में उन लाइ असांखे इंफ्रास्ट्रक्चर जी ज़रूरत पवंदी त इहो थोरो प्रोसेस आहे जंहिंखे असां कोशिशि करे ओवरकम करे वठंदासीं इंशाल्लाह आपको क्या लगता है सर कि AI इस वक्त कितना ज़रूरी है सबके लिए नहीं AI तो डेफिनेटली एक इमर्जिंग फील्ड है आ चुकी है अब तो ज़रूरत और ना होने का तो सवाल ही नहीं है अब तो सभी उस तरफ जा रहे हैं अच्छा चले गए आपने कुछ हेल्प ली अपने बिजनेस में AI से अच्छा ये एक आपका पहले भी एक क्वेश्चन था जो आपने अपने फादर के उससे कोट किया था कि पहले का मैट्रिक और आज का ये मैं थोड़ा सा इसको करता हूँ और फिर AI को भी बात कर लें देखिए एक बहुत सिंपल प्रिंसिपल है इकोनॉमिक्स में डिमांड एंड सप्लाई का हाँ बहुत ही सिंपल ये हर जगह अप्लाई होता है पुराने ज़माने का जो मैट्रिक था वो डिमांड में था आज का वो मैट्रिक वो डिमांड में नहीं क्योंकि सप्लाई बहुत ज़्यादा अगर आप देखें तो मैट्रिक आपको पहले आपको शायद एक टाउन के अंदर 6 मैट्रिक मिलेंगे उनके पास जिस तरह इन्फॉर्मेशन आती थी वो उसको एक्सेस कर सकते थे वो न्यूज़पेपर पढ़ सकते थे लोगों को सुनाते होंगे पढ़ के कुछ आर्टिकल्स बताते होंगे कि दुनिया में ये चल रहा है तो ये चल रहा है तो वो डिमांड में थे तो डेफिनेटली जब आप डिमांड में आते हैं ना देखें तो आपकी अवेयरनेस लेवल दूसरों से ऊपर हो जाता है तो वो रीज़न थी क्योंकि वो डिमांड में थे तो उस वक्त मैट्रिक की
ڈیمانڈ جو ہے وہ اس کو میچ کرتی تھی اس طرح. صحیح. اچھا دوسرے جب میٹرک ڈیفینیٹلی ڈیمانڈ میں ہوگی تو یہ تو بی اے اور دوسرے انڈر جو گریجویٹ اور یہ تو بہت ہی ریئر ہوں گے نا, یہ تو بہت ہی کم ہوں گے, تو ان کی ڈیمانڈ اتنی ہائی. پہلے اگر آپ کو یاد ہو کہ 4 گاؤں میں ایک انجینئر پورے 4 گاؤں میں مشہور ہوتا تھا, اس کا آپ نام لے کے 15 کلومیٹر دور پہنچے تو وہ انجینئر صاحب کے گھر پہ چھوڑ کے آ جائے گا آپ. اب تو وہ پریشان ہو جائے گا, ہر گھر میں 6 انجینئرز بیٹھے ہوئے ہیں, ڈاکٹرز بیٹھے ہوئے ہیں اور یہ ساری چیزیں. تو یہ بھی ایک ہوتا ہے. باقی جو یہ ہے کہ اے آئی اور یہ ساری چیزیں دیکھیں ڈیفینیٹلی جو چیز پاپولر ہو جائے گی اور یوز میں آ جائے گی تو ہر آدمی اس کی پھر اس کا ایکسیس لے گا, اس سے ہیلپ لے گا. ٹھیک ہے, جس طرح ابھی ڈاکٹر صاحب نے بتایا کہ کبھی کبھی لیکچر دینا مشکل ہو جاتا ہے کہ وہ بچہ جو ہے وہ ٹاپک کور کر کے آ جاتا ہے, ایسا ہوتا ہے. اچھا وہ مشکل اس لیے نہیں ہوتی, ڈاکٹر صاحب کو نہیں ہوتی, اس بچے کے لیے بہت مشکل, ٹیچر کے لیے مشکل ہو جاتی ہوگی, کیونکہ ٹیچر پرٹیکولرلی ایک لیول لے کے اس پرٹیکولر ٹاپک کو لے کے اوپر پہنچا ہے. یہ ایک دم سے ونڈ فال نہیں ہو سکتا ہے کہ آپ نے صبح کوئی چیز گری اور آپ ایک پی ایچ ڈی کے سامنے جا کے بیٹھ گئے اور اس کو چیلنج کر رہے ہیں کہ تو اس کے پاس تو پورا ایک ٹریک ہے نا اس کا لے کے وہ ماتا. تو ڈیفینیٹلی ٹیچر کے لیے یہ پرابلم ہوتی ہے کیونکہ وہ ایک اممیچور سا مائنڈ ہے, اس طرح ابھی ڈیولپ نہیں ہوا ہے, ایڈمنٹ ہے اپنے کوشچن کے اوپر, ضد بھی کرتا ہوگا, شاید ہو سکتا ہے کہ کراس کوشچننگ ہو جاتی ہو, پیچھے وہ بیک گراؤنڈ نہیں ہے کہ وہ چیز کہاں سے لنک کر کے کہاں پہ پہنچ رہی ہے. تو یہ پرابلم, اس سے کمیونیکیشن گیپ جو ہے یہ آپ بھی, ڈاکٹر صاحب بھی, میں بھی, جتنے لوگ بیٹھے ہوئے ہیں سب شروع سے ہی سن رہے ہوں گے کمیونیکیشن گیپ, کمیونیکیشن گیپ, ہر انسان نے اپنے ایرا میں یہ فیس کیا. آج اگر آپ دیکھیں تو آپ کو ٹرو سینس میں یہ گیپ نظر آتا ہے. یہ جو گیپ ہے کہ واٹ از جنریشن گیپ, یہ آپ دیکھیں ایزیلی فیل ہوتا ہے. آپ 5 سال کے بچے سے پوچھیں آپ کو گیپ نظر آئے گا, جی جب آپ اس کے سامنے بیٹھیں گے تو آپ کو گیپ نظر آ جائے گا. پہلے ایسا نہیں تھا, پہلے گیپ صرف بکش تھا یا ایک صحیح کہہ رہے ہیں, محاورے کے ایک سلینگ کے اندر پڑا ہوا تھا جی گیپ ہوتا ہے, کمیونیکیشن گیپ ہوتا ہے باپ اور بیٹے میں, کیونکہ باپ کی عمر زیادہ ہے بیٹے کی کم ہے, تو وہ جو ایج ڈفرینس ہے وہی گیپ ہے ایکچولی. وہ پہلے اس کو اس طرح میجر کیا جاتا. اب جو گیپ ہے وہ انفارمیشن بہت بیس پہ گیپ ہے, اور یہ بہت بڑا گیپ ہے. پرٹیکولرلی خاص طور پہ مدرس کو, اور یہ ساری چیزیں میں یہ کہوں گا اس پروگرام کے اس سے کہ اب ان کے اوپر بڑی رسپانسبلٹیز ہیں اس کو بیلنس کرنے کی. اس کو روک بھی نہیں سکتے, اس سے پرٹیکولر جو آپ کی اپنی کلچرل ریکوائرمنٹس ہیں اور چیزیں اس کے اکارڈنگ لے کے اس کو وہ کرنا ہے, صحیح, اس کو بتانا ہے کہ کیا چیزیں. تو یہ ظاہری بات ہے, یہ تربیت جاتی ہے گھر کے اندر. تو گھر پہ جب جاتی ہے تو سب سے بڑی ذمہ دار ماں ہو جاتی ہے, تو وہ ماں کے اوپر فال کرتی ہے. تو اب اگر ماں بھی اگر ایجوکیٹڈ ہو اور یہ ساری چیزیں ہوں تو یہ چیزیں مینیج ہو جائیں گی, ورنہ یہ گیپ اور یہ چیزیں بڑھتی چلی جائیں. تو اسی لیے خاص طور پر خواتین کا بھی تعلیم میں ضروری جاب کریں یا کچھ کریں, پڑھنا بہت ضروری ہے, بہت ضروری ہے, ظاہر ہے. اور آج کل اس گیپ کو خاص طور پہ فیوچر میں مینیج کرنے کے لیے اور اس کو بیلنس کرنے کے لیے بہت ضروری ان کا ایجوکیٹڈ. न बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे सर. ऐं इहा त असां बि हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं त हिकु औरत पढ़ंदी त सॼो ख़ानदान पढ़ंदो, ऐं हिकिड़ो मर्द पढ़ंदो त सम्झो त हिकिड़ो फ़र्द पढ़ंदो. त ज़ाहिर आहे असांजी जेके भेनरूं आहिनि ऐं माशाल्लाह जे एजुकेटेड आहिनि, हींअर त अॼु असांजी हर न्याणी माशाल्लाह कॉन्फिडेंट आहे, एजुकेटेड आहे, पंहिंजे ॿार खे सुठी तालीम ॾियारे रही आहे, घर में बि ॾिए थी. पहिरीं दर्जगाह त असांजी माउ जी हंज ई आहे, ऐं उन खां पोइ त ॿिया असांजा उस्ताद आहिनि, इहे बि असांजे माउ पीउ जे जेको आहे लेवल जा आहिनि. असां उन्हनि खे इहा ई रिस्पेक्ट ॾियणु घुरिजे असांखे बि. ॾिसो ॻाल्हि इहा हूंदी आहे त तालीम जेकॾहिं तव्हां हासिलु कयो था न त पंहिंजे उस्ताद खे बि तव्हां उहा ई इज़त ॾियो, ऐं तव्हां जॾहिं पंहिंजे उस्ताद खे उहा इज़त ॾींदा त तव्हांखे सम्झो त तालीम अञा वधीक सुठी बि लॻंदी, तव्हांखे सम्झ में बि ईंदी. सर मुंहिंजे ख़्याल सां त असांजा ॿार बि इन शइ खे थोरो अंडरस्टैंड कनि, टीचर्स जी रिस्पेक्ट हूंदी आहे ऐं टीचर्स खे उहा लेवल बि ॾियनि. ॾिसो जेको उस्तादु आहे न, शागिर्द उन जे उमेदुनि जो मर्कज़ आहे. जीअं वालदेन आहिनि न, वालदेन जे लाइ औलाद जेको आहे हिकिड़ो ख़्वाहिशुनि जो उमेदुनि जो मर्कज़ आहे. बाबा हीउ पढ़ी ॿारु कामयाबु थींदो, सुभाणे नौकिरी कंदो, असांखे सपोर्ट कंदो. उस्ताद जूं इहे ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, हीउ ॿारु मुंहिंजो पढ़ी जॾहिं कम्पीट करे कंहिं पोज़ीशन ते पहुचंदो त मुंहिंजो सिर फ़ख्र सां मथे.
ठीकु आहे न. साॻे न पोइ उहे उस्ताद अॼु जे मुआशिरे में इज़त वठनि था पिया, जिन सुठो पढ़ायो आहे न, जिन ॿारनि जी सुठी तरबियत कई आहे, उन्हनि जा ॿार कामयाबु विया आहिनि, यूनिवर्सिटीज़ खां निकिरी सुठियुनि सुठियुनि पोज़ीशन्स ते उहे पहुतल आहिनि, उहो फ़ख़्रु था महसूसु कनि. मुंहिंजा पंहिंजा स्टूडेंट आहिनि, इन SIMT मां बि निकिरी विया आहिनि, सही, दुबई वेठा आहिनि, माशाल्लाह, जापान में वेठा आहिनि. सही, ठीकु आहे न. त इहे ॿार असांखे हिक न ॿिए ॾींहुं सलाम दुआ पिया कंदा आहिनि, सर हम फलां बैंक में हैं, फलां इदारे में हैं. हीउ हिकिड़ो तसलसल आहे. तव्हां पंहिंजनि ॿारनि ते इन्वेस्टमेंट कयो, तव्हांजो लेबर आहे, फैकल्टी मेंबर जी हैसियत सां इहो असांजो लेबर आहे, पंहिंजे ॿारनि जी जेका ग्रूमिंग कयूं सुठे नमूने सां. ॾिसो AI आहे, भली AI जो वञी किथे न किथे त क्लाइमेक्स थींदो न. ज़ाहिर आहे. हा, AI खे त उहे जज़्बात, उहे फीलिंग्स, उहा मोहबत, उहो कुर्ब त AI कोन ॾींदी न. न कॾहिं बि न ॾींदी. भली चाइना जेको आहे सो पंहिंजूं मम्मियूं ठाहे, मॉडल्स ठाहे, बॉयफ्रेंड ठाहे, गर्ल्सफ्रेंड ठाहे, ठीकु आहे न, पर जज़्बात जी जेका कैफ़ियत हूंदी आहे, जेका अट्रैक्शन हूंदी आहे, हा, जेके टाइमली हिकिड़ो तसलसल हूंदो आहे जज़्बनि जे गिव एंड टेक जो, उहो त AI कोन ॾेई सघंदी. बिल्कुलु बि न. इहो इंसानु ॾींदो, इहो उस्तादु ॾींदो, इहो माउ पीउ ॾींदो, इहो तव्हांजो मुआशिरो ॾींदो. जेके बि तव्हांजूं डेवलप इकोनॉमीज़ आहिनि, उते तव्हां ॾिसो, उन में वॾे में वॾो जेको ज़ोर आहे उहो अख़लाक़ियात ते आहे. हा न, असीं पंहिंजे ॿार खे जॾहिं सुठो अख़लाक़ पेश कंदासीं, ॾिसो यूनिवर्सिटियुनि में एथिक्स पढ़ाया था वञनि, सब्जेक्ट फुल सेमेस्टर आहे त बाबा एथिक्स पढ़ो, इस्लामियात पढ़ो, तव्हां पंहिंजे मुल्क जी तारीख़ पढ़ो, वरी दुनिया जी तारीख़ पढ़ो. इहा असांजी सॼी हिकिड़ी ब्रीडिंग आहे ॿारनि जे लाइ. त बाबा तव्हां अॻिते हली सुभाणे एतिरा कॉम्पिटेंट थियो जो जनरल नॉलेज जो को बि इशू तव्हां वटि अचे, तव्हां सम्झी सघो त भई दुनिया में पॉलिटिक्स ही पई थिए, ट्रंप साहब ही पियो करे, ठीकु आहे न, पॉलिटिक्स इलाही सम्झ में UK जी ही पॉलिसी आहे. हा न. ऐं कल्ह हिकिड़ो ग्रुप आहे सिंधियुनि जो इटली में, अब्दुल्ला मजीद सूमरो आहे, त उन मूंसां फ़ोन ते ॻाल्हि कईसीं. असां हिते वेठा आहियूं ऐं जेके बि सिंध जा नौजवान आहिनि उनखे असीं दाख़िलाऊं वठी पिया ॾियूं हुते. हा न. ऐं मूंखे इवन मुंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट जो, साईं जी पंहिंजी यूनिवर्सिटी जो हिकिड़ो नौजवान आहे, उनजी दाख़िला कल्ह थी वई इटली जी. त ही उहो दौर न रहियो आहे. हाणे हिकिड़े ग्लोबल विलेज थी वियो आहे न, IT सिस्टम हिकिड़ो ग्लोबल विलेज थी वियो आहे. तव्हां 2 मिंटनि में ईमेल कयो, 3 मिंट में तव्हांखे जवाबु अची वेंदो त बाबा तव्हांजी एडमिशन थिए थी, कहिड़ी क्राइटेरिया आहे ही. हा न. असां उन दौर में था रहूं जिते कॉम्पिटिशन आहे, जिते ॿार जेतिरो एडवांस, सॼियूं तव्हांजूं जेके स्किल्स आहिनि हिकु नंढे पंहिंजे मोबाइल फ़ोन में पियूं आहिनि. ऑनलाइन वठो, दुनिया जी हर यूनिवर्सिटी में वञो, स्कॉलरशिप्स. असांजे वक़्त में किथे स्कॉलरशिप्स हूंदियूं हुयूं, मख़सूस स्कॉलरशिप्स हूंदियूं हुयूं, मख़सूस माण्हुनि खे मिली वेंदियूं हुयूं. कोई मतिलबु वंस इन ब्लू मून का ॿुधण में ईंदी ॻाल्हि त हिन खे स्कॉलरशिप ते, ठीकु आहे न. हाणे त का ॻाल्हि ई कोन्हे, वेठे वेठे ॿारनि खे ऑफर लेटर अचो वञनि. दुनिया ॾाढी एडवांस थी वई आहे ऐं अपॉर्चुनिटीज़ बि एतिरियूं वधी वियूं आहिनि, हज़ारनि जी तादाद में स्कॉलरशिप्स. तव्हांखे जर्मनी फ्री, फिनलैंड में स्कॉलरशिप्स फ्री, हा न, इटली में तव्हांखे फ्री. मूंखे लास्ट टाइम सोशल मीडिया जे थ्रू ख़बर पई त पहिरियों असांजी जेका यूरोपियन कंट्रीज़ हुयूं 500 स्कॉलरशिप्स ॾींदियूं हुयूं, पर जॾहिं बिलावल भुट्टो साहब वज़ीर ख़ारजा रहियो, उहो वञी स्पेशली 1000 स्कॉलरशिप्स अप्रूव कराया यूरोपियन कंट्रीज़ खां. हा, मतिलबु 1000 ॿार जेकॾहिं असांजा पाकिस्तान मां किथां बि हलिया वञनि त इहा वॾी अचीवमेंट आहे. ज़बरदस्त, माशाल्लाह, वेरी नाइस. त साॻे नमूने सां कल्ह बि मूं पढ़ियूं त सिंध गवर्नमेंट 6 स्कॉलरशिप ॾिए थी पई सिंध जे डोमिसाइल रखंदड़ ॿारनि खे, उहो बि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में. उनजा अखराजात सर सिंध गवर्नमेंट बर्दाश्त करेगी बेनज़ीर भुट्टो के नाम से 6 स्कॉलरशिप. ज़बरदस्त. वो मास्टर्स इंजीनियरिंग, PhD, अंडर ग्रेजुएट, ये सभु. यानी कि असां वटि एवेन्यूज़ जेके आहिनि न, विद द पैसेज ऑफ टाइम ओपन थींदा पिया वञनि. इहे सुठियूं शयूं आहिनि. ऐं एजुकेशन में हींअर तब्दीली बि नज़र अची रही आहे. ऐं ईअं न आहे त तब्दीली न आहे, पर जेको आहे थोरो असांखे पाण खे बि होशियारु थियणो पवंदो ऐं ॿाहिरि निकिरणो पवंदो, ॾिसणो पवंदो ॿारनि खे बि. त हिते जेको आहे ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियनि.
کے بھلیکار کنداسی رنگن بھری شام میں. سر, آج کے دور میں ہم نے دیکھا ہے جو بھی نوجوان پڑھ لکھ کر باہر آتا ہے اور زیادہ وہ پریفر یہی کرتے ہیں کہ یا تو گورنمنٹ جاب ہو, اگر گورنمنٹ جاب نہ ہو تو کوئی پرائیویٹ ایسی اچھی جاب ہو جس میں مطلب ایک اچھا گزارا ہو جائے. اچھا, اگر وہ بھی نہیں تو بزنس کرنا چاہتے ہیں. تو مجھے یہ بتائیں, جو بگنر ہے اس کے لیے آپ کیا سجیشن دیں گے جو اپنا بزنس کسی بھی قسم کا کرنا چاہتا ہو؟ اچھا دیکھیں, یہ ڈفرینٹ, ٹھیک ہے, یہ کیریئر پاتھس ہیں جو کہ ہر نوجوان چاہے گا کہ کسی نہ کسی اس سے وہ اٹیچ ہو سکے. تو سب کے اپنے اپنی چیزیں, اپنی اپنی ریکوائرمنٹس ہیں. اب وہ گورنمنٹ سیکٹر میں جاب ملے یا پرائیویٹ سیکٹر میں ملے, یا وہ ایک پرٹیکولر ایک اپنے اندر ایک بزنس کی وہ رکھتا ہے چیزیں اور ایک انٹرپرینیورشپ اس کے اندر فیل ہوتی ہے اس کو کہ میں ایک انٹرپرینیور بن کے بھی فلورش کر سکتا, جو کہ ایک مشکل کام ہے. یہ میں آپ کو بتا دوں, بزنس ان سب میں سب سے مشکل چیز ہے یہ سب چیزیں کرنا, کیونکہ الٹیمیٹلی پہ ہر چیز اپنی بریڈ اینڈ بٹر ایوری تھنگ آپ نے خود مینیج کرنا ہے. ورنہ اگر آپ یوں کسی جاب میں آ رہے ہیں تو ٹھیک ہے, اگر گورنمنٹ میں ہے تو ٹھیک ہے, پبلک سیکٹر اس کو مینیج کرے گا اگینسٹ یور سروسز. پرائیویٹ میں ہے تو یس, وہ سیکٹرس کو مینیج کرے گا اگینسٹ یور سروسز اینڈ ایکسپرٹیز. اسی طرح بزنس بھی ہے. صحیح. تو ڈیفینیٹلی اگر آپ دیکھیں, جب ایک انسان دنیا میں آتا ہے تو ڈفرینٹ مراحل اور سوچ سے گزرتا ہے, اور وہ ہم سب کے ایکسپیرینس میں ہوگا. ہمارے اندر بھی ڈفرینٹ سوچیں آئی ہوں گی, اور پھر آپ دیکھیں کہ فرام دی ڈے فرسٹ جب اس کو ایک تھوڑی سی اویئرنیس کریٹ ہوتی ہے, سمجھ آتی ہے 3-4 سال کی عمر میں, تو ضروری نہیں ہے کہ وہ اپنا کیریئر پارٹ ڈیسائیڈ کر لے. کبھی وہ ادھر بھاگتا ہوگا, کبھی ادھر کرتا ہوگا, کبھی ادھر اٹریکٹ ہوتا ہوگا, اور الٹیمیٹلی وہ ایک ڈائریکشن لے لیتا. تو وہ ڈائریکشن خود ہی مل جاتی ہے. اگر اس کو ہم پری پلان کر کے لے کے چلیں گے شروع سے, تو شاید ایک مشین یا روبوٹ تو بنا سکتے ہیں کہ وہ اس ڈائریکشن میں چلا جائے گا. اگر آپ اپنی ہی لائف کو دیکھیں, اپنے اندر رہتے بڑی ویریشن نظر آئے گی آپ کو. ڈفرینٹ ٹائپ کی اٹریکشنز ہوں گی, پروفیشن سے ریلیٹڈ, ایجوکیشن سے ریلیٹڈ, بہت ساری چیزیں ہوتی ہیں. تو وہ پھر آپ کے ساتھ وقت کے ساتھ خود بخود ہی وہ چیزیں آٹومیٹکلی آپ کی پرسنالٹی میں ایڈریس ہونا شروع ہوتی ہیں, اور اس کے اکارڈنگلی آپ کوئی نہ کوئی اپنی ڈائریکشن لے لیتے ہیں. اگر آپ کسی سے بھی پوچھیں, اس وقت اگر منسٹر بیٹھا ہوا ہے تو آپ سے کہیں گے تو کیا پیدائشی منسٹر بننے کا شوق تھا؟ وہ کہے گا مجھے پتہ بھی نہیں تھا, مجھے قسمت یہاں لے کر آ گئی. اسی طرح اگر کوئی ڈائریکٹر بیٹھا ہوا ہے کسی آرگنائزیشن میں, تو وہ یہ نہیں کہہ سکتا کہ ہاں مجھے بچپن سے پتا تھا میں ڈائریکٹر, یہ وہ کہہ سکتا ہے کہ مجھے پتا تھا میں اس میں کروں گا, اچھی نوکری پہ جاؤں گا, لیکن کیا پرٹیکولر اس میں. تو اس طرح اگر آپ کیریئر کو, ہمارے یہاں لوگ یہ بات کرتے ہیں کیریئر کاؤنسلنگ, ہمارے یہاں بھی ایک بینچ ہے, اس کو میں نے اسٹیبلش کیا اور وہ اس پہ کرتی ہے, اور سم ٹائم میں بھی اس میں بیٹھ جاتا ہوں پرٹیکولر کسی اس کے اندر, اور میں یہی گائیڈ کرتا ہوں کہ دیکھیے یہ پری ڈٹرمنڈ نہیں ہے. اب لیٹ سپوز اگر آپ بزنس ایڈمنسٹریشن میں پڑھنا چاہ رہی, تو اس میں کوئی نہ کوئی ایریا آپ کو اٹریکٹ کرے گا. ہو سکتا ہے مارکیٹنگ کرے, ہو سکتا ہے آپ کو HR سے ریلیٹڈ کرے, ہو سکتا ہے فائنینس سے ریلیٹڈ کرے, کمپیوٹر سائنس MIS کی طرف کوئی نہ کوئی ایریا اٹریکٹ کرے گا, اور الٹیمیٹلی وہ آپ کی پرسنالٹی سے ریفلیکٹ ہوگا. میں آپ کو بتاؤں, ٹھیک, آپ کی کلاس بیہیویئر, آپ کے اسائنمنٹس, آپ کے مارکس, اس پرٹیکولر سبجیکٹ کے اندر آپ کا انٹرسٹ, جو سب نوٹ کریں گے, اور وہیں سے چلتا ہے. جیسے آپ دیکھیں نا, والدین کہتے ہیں اپنے بچوں کو, یہ تو مجھے بڑا ہو کے ڈاکٹر بنتا نظر آتا ہے یا انجینئر بنتا نظر آتا ہے, یہ لو. تو وہ چیزیں ہوتی ہیں کہ وہ جو ریفلیکٹ کر رہی ہوتی ہیں اس کی پرسنالٹی میں, تو وہ آٹومیٹکلی بائی دی پیسو آف ٹائم وہ اس طرف خود ہی موو کرتا ہے. لیکن بچوں کے اندر تو بہت ساری چیزیں فیل ہو رہی ہوتی ہیں نا, کبھی وہ آرٹسٹ نظر آتے ہیں, کبھی وہ پینٹر نظر آتے ہیں, کبھی وہ کیا نظر آتے ہیں, تو وی کین ناٹ انڈرسٹینڈ کہ مطلب ایکچولی واٹ شی اور ہی وانٹس. وہی میں کہہ رہا ہوں, وہ سب دیکھ رہے ہیں, اس کے مارکس اس کی ان ایکٹیویٹیز کو ریفلیکٹ کر رہے ہیں, اس کی جو اپنی سوشل ایکٹیویٹیز ہیں وہ اس کی پرسنالٹی سے ریفلیکٹ ہو رہی ہیں, نظر آ رہی ہیں, گائیڈ لائنز میٹر بالکل ہوتی ہیں. اور اس میں دیکھیں پھر جائے گا وہ ادھر ہی. میں آپ کو ایک بات بتا دوں, جہاں پہ اس کا انٹرسٹ ہو. ہاں وہ تو اوبویس ہے. اب یہ نہیں ہو سکتا, اب میں بہت سے ایسے ڈاکٹرز اور انجینئرز کو جانتا ہوں جو بہت اچھے پڑھائی میں تھے اور وہ پیرنٹس کی خواہش پہ بن گئے, لیکن وہ فلورش نہیں کر سکے اس کے اندر. آپ بھی جانتی ہوں گی, ڈاکٹر صاحب بھی ایسے ہیں کہ ذہین ہوتے ہیں, وہ
وہ شاید اپنے اس انٹرسٹ کے ایریا میں جاتے تھے بہت زیادہ ترقی حاصل کر لیتے ہیں, فلرش کر لیتے ہیں چیزوں. تو یہ سب چیزیں ہوتی ہیں. تو وہ ابھی ٹیچرس کا ایک کیریئر کاؤنسلنگ ڈپارٹمنٹ کا یہ کام ہوتا ہے, پرٹیکولرلی ہائر ایجوکیشن میں یہ ہونی چاہیے کہ آپ اس کو آئیڈینٹیفائی کر کے کیا کوئی ایسا ڈپارٹمنٹ ہے جو ہوتا ہے اور اس کا کام ہی یہی ہے. وہ یہ بتاتا ہے کہ تمہارے لیے یہ ایک دم پن پوائنٹ تو نہیں کر سکتا کوئی بھی, لیکن 3-4 اس کو ڈائریکشن دے دے گا. کیا مجھے لگتا ہے کہ تمہارے اندر یہ چیزیں نظر آ رہی ہیں, یہ آپ کے باسز آپ کو کرتے ہیں. اگر آپ انڈسٹری میں ہیں, پروفیشن میں آتے ہیں, تو آپ کے جو سینئرز ہوتے ہیں وہ آپ کو گائیڈ کر رہے ہوتے ہیں. آپ کی انفیکٹ اس میڈیا اس کے اندر بھی کر رہے ہوتے ہوں گے, ڈائریکشنز دیتے ہیں, یہ سب. تو یہ ایک ٹریننگ ایک ہے نیچرل, اس میں چل رہی ہوتی ہے. اور جس میں ٹیلنٹ ہوتا ہے, جو محنت کرتا ہے, محنت دیکھے بڑی ضروری ہے, بہت ضروری. یہ محنت کے بغیر کوئی منزل آپ حاصل نہیں کر سکتے. تو وہ جو یہ کرتا پھر وہ کوئی نہ کوئی اپنے اس پرٹیکولر فیلڈ کے اندر اپنا ایک پوزیشن وہ مقام لے لیتا ہے اور وہ ہو جاتا ہے. تو لیکن بہرحال اس کو آئیڈینٹیفائی ضرور کرنا ہے. 4-5 آپ اس کے گرے ایریا اس کو بتا دیں, اسٹرانگ ایریاز اس کو بتا دیں, چلا جائے. پھر وہ آگے خود ہی ڈیسائیڈ کرے گا. زبردست. سر तव्हां असांखे इहो ॿुधायो त अव्हां जी यूनिवर्सिटी में नौकिरी करण वारनि खे सुठो मौक़ो ॾिनो वञे थो त हू सुबुह जो नौकिरी कनि ऐं शाम जो पढ़ाई कनि, इहो ख़्यालु आयो कीअं? मैडम ॾिसो, इहे जेके बि हितां जूं प्राइवेट यूनिवर्सिटीज़ आहिनि उन वटि इहे ऑप्शन्स रखियल आहिनि. जीअं के अहिड़ा बैंकर्स हूंदा आहिनि जिन खे पंहिंजी क्वालिफिकेशन इम्प्रूव करणी हूंदी आहे, बैचलर्स थियल हूंदी आहे, ऐं उन्हनि खे मास्टर्स करणी हूंदी आहे. असां वटि उन्हनि जे लाइ हिकिड़ो डिज़ाइन प्रोग्राम थियल हूंदो आहे. सही. हा न, जीअं असां वटि सैटरडे संडे जनरली हॉलीडे हूंदो आहे. हा न, असां वटि मैक्ज़िमम जेके क्लासिस आहिनि उहे सैटरडे संडे ते रखंदा आहियूं. बाक़ी जेके ॿार रेगुलर आहिनि ऐं सुबुह जो बची सघनि था, शाम जो बची सघनि था, पोइ असां उनजा मर्ज करे क्लास हलाईंदा आहियूं. ठीकु आहे. जेकॾहिं को माण्हू दाख़िला थो वठे, उहो ॾिसे थो भई सैटरडे संडे आउं फ्री आहियां, हा न, त अहिड़े नमूने सां असांजा प्रोग्राम अहिड़े नमूने सां डिज़ाइन थियल आहिनि. जेके ॿार जॉब था कनि बैंक्स में या कंहिं ॿिए इदारनि में या इंडस्ट्रीज़ में, उहे वरी असां वटि उन डिज़ाइन प्रोग्राम तहत सैटरडे संडे मंडे ट्यूसडे शाम जो लेट आवर्स में अचे क्लास अटेंड करे पंहिंजी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहा पूरी करे सघनि ऐं पंहिंजी दाख़िला बि वठी मास्टर्स या बैचलर्स करे सघनि. अच्छा, एज लिमिट छा आहे हुन में? त कोई बि दाख़िला वठी सघे थो या कुझु एज लिमिट? जी एज सच का लिमिट कोन्हे का. एज इज़ जस्ट अ नंबर. हा, इट्स जस्ट अ ॿार वठंदा आहिनि. सीनियर माण्हू बि आहिनि असां वटि. आउं त पढ़ायां थो, GM आहे मूं वटि पंहिंजो पढ़े थो पियो, जनरल मैनेजर. हा न, नालो सुठो नथो लॻे, कंपनी जो नालो ज़ाहिर थी वेंदो. ॿुधाईंदा साहब मैं GM वहाँ पे, तो बस मुझे ये MBA की डिग्री चाहिए होती है. शाम जो पहुची वेंदो आहे, सैटरडे संडे सॼो ॾींहुं हूंदो आहे. अच्छा. नेबरिंग इंडस्ट्रीज़ आहिनि न, जी. उन मां शाम जो अचो वञनि. राति ताईं असांजी 9 बजे ताईं कैंपस हलंदी आहे. अच्छा 9 बजे ताईं. ठीकु आहे न. उहे पंहिंजा क्लासिस जेका उनजी एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे पूरी करे वठंदा आहिनि. ऐं असांखे वरी प्लस में इहो बि हिकिड़ो बेनिफिट थींदो आहे इंडस्ट्री, पंहिंजी यूनिवर्सिटी खे इंडस्ट्री मां असां हुन सां लिंकेज प्रोग्राम ठाहे वठंदा आहियूं. यानी फ्री हैंड बि आहे तव्हांखे मैनेजमेंट. MOU साइन करे वठंदा आहियूं. उन सां छा थींदो आहे त असांजा जेके ॿार आहिनि उहे फ्रीक्वेंटली उन इंडस्ट्री जो विज़िट कंदा रहंदा आहिनि. उनखे स्पेशल परमिशन मिली वेंदी आहे भई हिन इंडस्ट्री सां ऐं हिन SIMT सां असांजो लिंकेज प्रोग्राम आहे. अहिड़े नमूने सां ॿारनि खे अपॉर्चुनिटी बि अॻिते हली मिली वेंदो, छो त उन ई इंडस्ट्री में कमु करे आया आहिनि न. प्लस में जेके फैकल्टी मेंबर्स आहिनि उहे PhDs आहिनि. जेको प्रॉब्लम सॉल्विंग टेक्निक्स आहिनि उहे PhD या जेके टीचर्स आहिनि उहे हुनखे ॾींदा. बाबा हीउ इशू आहे इंडस्ट्री जो ऐं उहो अहिड़े नमूने सां सॉल्व थींदो. सही. इन हिसाब सां ॿारनि खे नौकरी जा बि घणा मौक़ा मिलंदा हैं. सर जैसे सर ने बात की कि माशाल्लाह फ्री हैंड भी है आपकी तरफ से, यूनिवर्सिटी की तरफ से, तो मतलब सर जो चाहें वो मतलब कर सकते हैं? देखें, पर्टिकुलरली एक बाउंड्रीज होती हैं हर उसकी. यस, विद इन बाउंड्रीज सब कुछ कर सकते हैं, उसमें तो कोई वो चीज़ें नहीं है. और बाकी कुछ एडिशनल एफर्ट्स होते हैं, जैसे डॉक्टर साहब ने भी बताया, लिंकेजेस हैं और ये सारी चीज़ें. यस, ये वैल्यू एडिशन है, तो ये कर रहे हैं, ये अच्छा है, स्टूडेंट्स का ही बेनिफिट हो रहा है, इंस्टीट्यूशन की भी तो देखें गुडविल डेवलप होती है इन सब चीज़ों से. तो ये बहुत पॉजिटिव चीज़ें हैं. लिंकेजेस हैं, फिर जॉब क्रिएशन है, फिर हो सकता है पर्टिकुलरली कुछ स्टूडेंट्स ऐसे भी होते हैं जो पर्टिकुलर किसी इंडस्ट्रियल असाइनमेंट पे काम कर लेते हैं. उससे ये होता है उसके
बाद फ़ौरन उनको वहीं पे जॉब मिल जाती है कि वो पर्टिकुलरली उसी जॉब पे कर रहे होते हैं। तो जो इंस्टीट्यूशन पर्टिकुलरली इंडस्ट्रियल असाइनमेंट लेके आते हैं अपने अंदर, वो भी बहुत अच्छी चीज़ है। तो उस पर जॉब करें, हैंड्स ऑन एक्सपीरियंस भी साथ साथ होता रहता है, इंडस्ट्री एक्सपर्टीज़ भी साथ होती हैं, टीचिंग एक्सपर्टीज़ भी साथ होती हैं, फिर आगे फील्ड भी ओपन होती है कि आप अपना कैरियर फ़ौरन ही शुरू कर सकते हैं क्योंकि उस पर्टिकुलर जॉब के ऊपर आपने काम किया हुआ होता है। तो ये बहुत ज़रूरी है और ये सब चीज़ें एजुकेशन से रिलेटेड हैं। ये अदर देन एजुकेशन, डॉक्टर साहब जितनी बातें की, ये सब पार्ट ऑफ एजुकेशन बातें। अब ये है कि उसमें आप जितना उसकी तरफ जाएंगे उतनी अच्छी आपकी जो प्रोडक्ट है जो कि आप स्टूडेंट्स को प्रिपेयर कर रहे हैं वो उतनी अच्छी होंगी। जितना बुकिश रहेंगे और वो रहेंगे पीछे रहेंगे, एक ऑर्थोडॉक्स स्टाइल में चलेंगे, तो अल्टीमेटली फिर वो प्रॉब्लम भी आती है इंस्टीट्यूशन को, उनके स्टूडेंट सफ़र करेंगे जॉब सीकिंग में और ये सब चीज़ों में। तो ये फ्री हैंड पर्टिकुलरली जो कि एजुकेशन से रिलेटेड है और ये सारी चीज़ें ये आपको देना पड़ता है और देना चाहिए ज़बरदस्त उसको, ताकि वो उस एरिया के अंदर, क्योंकि उस टीचर को उसको बेस्ट यूटिलाइजेशन पता है अपनी चीज़ की, तो वो उसके ऊपर काम करेगा ना, अदर देन बुक्स। फिर वो ये काम करता है, इंडस्ट्रियल लिंकेजेस डेवलप कर रहा है, इंटर्नशिप लेके आ रहा है, करवा रहा है, प्लेसमेंट पे काम कर रहा है, फिर उसका एक बहुत बड़ा एलुमनाई सर्किल होता है। डॉक्टर साहब का जैसे एक अपना बहुत बड़ा एलुमनाई सर्किल है ना, मेहरान यूनिवर्सिटी छोटी यूनिवर्सिटी तो नहीं है, बहुत बड़ी यूनिवर्सिटी, कितने ग्रेजुएट्स कहाँ अभी एक एग्जाम्पल भी दी, बल्कि उन्होंने आपको मशीन टूल फैक्ट्री की उसी में, तो वो देखिए वहीं से बेनिफिट आया ना, उनके अपने स्टूडेंट वहाँ से जो पास आउट थे, जो कि पता नहीं कब हुए होंगे और अब बहुत सीनियर पोजीशन पे वहाँ पे बैठे हुए हैं उन्होंने। तो ये सब चीज़ें होती हैं और ये पार्ट ऑफ एजुकेशन है और इनको बिल्कुल करना चाहिए। और इसमें मैं नहीं समझता कि क्या ज़रूरत है इसके अंदर किसी चीज़ उसके रह के। ज़बरदस्त, ये तो बड़ा अच्छा। ज़बरदस्त। सर कीअं एक्सपीरियंस रहियो मेहरान यूनिवर्सिटी जो? मेहरान यूनिवर्सिटी तव्हांखे ख़बर आहे त हू हिकिड़ी सिंध जी नंबर 1 इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे, हुन सां को बि मैच नथो करे सघे। हालांकि कराची जी दाऊद यूनिवर्सिटी आहे या NAD आहे, हा, पर जेको मेहरान जो पंहिंजो ई रिसर्च जो जेको सेगमेंट आहे उहो मेहरान यूनिवर्सिटी सां कोई मैच नथो करे सघे। ज़ाहिर आहे असांजो जेको मैक्सिमम जेको हुते ॿार आहे उहो आहे रूरल एरियाज़ खां, हा न। हाणे कराची जूं डायनामिक्स पंहिंजूं अलॻि आहिनि, उतां जूं अलॻि आहिनि, पर अलाह जी महिरबानी सां उतां जो जेको उस्तादु आहे एतिरो कमिटेड आहे पंहिंजे यूनिवर्सिटी सां, पंहिंजे शागिर्दनि सां, जो पंहिंजे ॿारनि जी ब्रॉटअप बि अहिड़े नमूने सां कंदो थो अचे। त इहो ई सबबु आहे। ऐं त यूनिवर्सिटी सां मुंहिंजी अञा इंटरेक्शन आहे, 15-20 ॾींहं मुंहिंजी उते हाज़िरी लॻंदी आहे दोस्तनि यारनि सां। त मूं ॾिठो आहे त केतिरा ई जेके उतां जा फैकल्टी मेंबर्स आहिनि उहे इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस में, या जेके मुंहिंजा स्टूडेंट्स आहिनि उहे दुबई मां एवार्ड्स खटी आया आहिनि, ॿियनि इदारनि मां एवार्ड्स खणी आया आहिनि। ऐं उते जेके असांजूं ख़ासि करे लेबॉरेटरीज़ आहिनि उहे स्टेट ऑफ आर्ट लेबॉरेटरीज़ आहिनि, जीअं टेक्सटाइल जो नालो खणा या कंप्यूटर सिस्टम या सॉफ्टवेयर जो, उहो बाक़ाइदा एस्टेब्लिश लेबॉरेटरीज़ आहिनि। ऐं ज़ाहिर पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि, उनखे गवर्नमेंट जी फंडिंग बि जाम आहे। हिते त असां सोचे सम्झी साईं मूंखे लिमिटेड ऑटोनॉमी ॾींदो, हा त बाबा लेबॉरेटरी जो हेतिरो करोड़, हा न, इंफ्रास्ट्रक्चर जा 50 लख, ठीकु आहे न, हू त पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी, हू त अनलिमिटेड आहिनि, त उन्हनि लाइ अपॉर्चुनिटी वधीक आहिनि। जीअं साईं मूंखे एडुकेशन में ऑटोनॉमी ॾींदो आहे, शेख साहब अपॉइंटमेंट कंहिंखे करणी आहे मुंहिंजो वास्तो कोन्हे को, इहा ऑटोनॉमी तव्हांजी आहे, छो त बैकग्राउंड में तव्हां बीठायो न, सुभाणे एजुकेशन जो मयार किरे थो त तव्हां रिस्पॉन्सिबल हूंदा, ठीकु आहे न। त अॼु बि तव्हां मूंखे कंप्यूटर जे जेको आहे सो प्रोग्राम में PhD ॾियो ऐं साईं खां सुभाणे अप्रूवल वठी ऑर्डर कढायो, ठीकु आहे न। ऐं इहे मुंहिंजूं ओपन ऑफर हूंदियूं आहिनि दोस्तनि खे, ऐं सोशल मीडिया ते पंहिंजे इंटरनेट जे ज़रिए कॉन्टेक्ट कंदो आहियां त बाबा कंप्यूटर में मूंखे माण्हू ॾियो, ऐं अञा बि हिन फील्ड खे थोरो अॻिते वठी अचां। मैकेनिकल में माशाल्लाह मूंखे 2 जेके से PhD मिली विया आहिनि मलेशिया जा, इलेक्ट्रिकल में मूंखे चाइना जा 2 PhD मिली विया आहिनि, बिज़नेस में मूंखे 2-3 माण्हू, ऐं अञा ताईं इहो स्टॉप कोन्हे को, नेक्स्ट वीक बिल्कुलु नेक्स्ट वीक खां 2 मेहरान जा ॿिया फैकल्टी जेके सुठा PhDs आहिनि साईं खां मुंहिंजी इजाज़त वठी छॾी आहे, उन ॿिन्ही खे इनवाइट करे इंटरव्यू करे इंशाल्लाह ॿिन्ही खे प्लेसमेंट इंशाल्लाह। क्वालिटी ऑफ लाइफ जेकॾहिं गुज़ारणी आहे त एजुकेशन ज़रूरी आहे। एजुकेट योर सेल्फ एंड योर चिल्ड्रन। ऐं मां त अॼु इहो बि चवंदी आहियां त असांजा जेके भाउ भेण जेके असांजा नया जेके पेरेंट्स थियनि था
उन्हनि खे बि ज़रूरत आहे पंहिंजे ॿारनि सां गॾु गॾु एजुकेट थियण जी, छो त जेको तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदव त उहो तव्हां बि पढ़ंदव, त इन सां जेको आहे तव्हांजो बि ज़हन खुलंदो, ज़हन रसीद थींदो ऐं नॉलेज ईंदी, जेतिरी नॉलेज गेन कंदा तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे. सो थैंक यू सो मच सर फॉर कमिंग एंड जॉइनिंग अस सर, बहुत अच्छा लगा आपकी बात करके. लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगे? बस डेफिनेटली एजुकेशन से रिलेटेड सारी चीज़ें थी, तो जी. यही कहूँगा कि बच्चों को, पेरेंट्स को पर्टिकुलरली मैं कहूँगा, देखिए हम हायर एजुकेशन में हम सिर्फ वैल्यू एडिशन कर सकते हैं. फाउंडेशन प्रिपरेशन, ये डेवलपमेंट, ये सब स्कूल लेवल का काम है. हाँ जाहिर है, और बेसिक आपका सही होना चाहिए. बेसिक हाँ. सही होना चाहिए, बिल्कुल आपने सही कहा. जितना बेसिक अच्छा होगा उतनी अच्छी वैल्यू एडिशन. तो पर्टिकुलरली पेरेंट्स जो हैं वो एम्फेसाइज करें बेसिक एजुकेशन अपने छोटे बच्चों पे, उसकी क्वालिटी पे, उनको टाइम दें जितना दे सकते हैं, ये सारी चीज़ें. तो यही पैगाम है कि बस अपनी नस्ल को देखें आगे, फिर जब ताकि हमें मिलें तो वो फिर हम उन इस तरह के प्रोफेशनल्स के हवाले करके उनकी वैल्यू एडिशन उसकी ज़रूर कर ज़रूर. थैंक यू सो मच सर. जी सर, तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? हा, बहितर इहो आहे त असांखे जेके तालीमी निज़ाम आहे असां वटि यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में, स्कूल्स में, जेके इंटरनेशनल जेके टूल्स आहिनि उहे असांखे एडॉप्ट करणा पवंदा. इहा असांजी मजबूरी बि आहे, छो त कॉम्पीट करिणो आहे न. जेको अॼु जो ॿारु आहे सुभाणे जो मुस्तक़बिल आहे. ज़ाहिर आहे. असांजे वालिदेन खे बि थोरो अलर्ट थियणो पवंदो, ऐं जेके नवां एवेन्यूज़ खुलनि था पिया उन्हनि ते बि असांखे थोरो घणो नज़र में रखणु खपे. सही. ऐं इहे विद द पैसेज ऑफ टाइम ऐं इंशाअल्लाह ताला इनखे अचीव बि कबो, इंशाअल्लाह. इम्प्लीमेंट बि कबो, इंशाअल्लाह. ऐं इनजो जेको फ्रूट आहे उहो इंशाअल्लाह असां पंहिंजे माण्हुनि ताईं पहुचाईंदासीं. इंशाल्लाह इंशाल्लाह. थैंक यू सो मच वंस अगेन. जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो, काफ़ी इंफॉर्मेटिव रहियो. ऐं इंशाल्लाह तव्हां सां हाणे मंडे ते मुलाक़ात कंदासीं, छो त सुभाणे सैटरडे आहे. सैटरडे संडे जेको आहे ऑफ हूंदो आहे, वीकेंड आहे. वीकेंड पंहिंजो इंजॉय कयो, पर ख़्याल बि तमामु घणो रखिणो आहे. इंशाल्लाह मंडे ते मुलाक़ात कंदासीं. तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो. मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.